अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? तव्हां सभु ॾिसी रहियो द अक्सा शो में सभिनीनि खे भलीकार। जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, असां वटि हमेशह महिमान ईंदा आहिनि जेके परे खां ईंदा आहिनि ऐं इलाही टैलेंटेड हूंदा आहिनि। ऐं मां सभिनीनि खे चवंदी आहियां त टैलेंट में असांजो सिंध कंहिं खां बि घटि कोन्हे। असांजे सिंध जे हर कोने कोने में, हर शहर में, हर ॻोठ में एॾो टैलेंट भरियल आहे जेको टिकटॉक खां पोइ सभिनीनि खे ज़ाहिर थी वियो आहे। छो त टिकटॉक सभिनीनि खे एॾो सुठो प्लेटफॉर्म मिलियो आहे जिते तव्हां पंहिंजो टैलेंट ज़ाहिर था करे सघो। तव्हांजे दिमाग़ में जेका क्रिएटिविटी आहे उहा टिकटॉक जी वीडियो जे थ्रू सभिनीनि खे तव्हां ॾेखारियो था। ईअं ई अॼु असां सां कॉन्टेंट क्रिएटर मौजूदु आहे जेको अदा इलाही परे खां आयल आहे, सखर खां आयल आहे ऐं इलाही टैलेंटेड आहे, जेको पंहिंजे वीडियोस सां इलाही फेमस थियो आहे, इलाही नालो कमायो अथई, इलाही महिनत कंदड़ ज़ैदू। अस्सलाम वालेकुम अदा, वेलकम। वालेकुम सलाम, थैंक यू। कीअं आहियो? खैर दाऊं, तव्हां ॿुधायो? ख़ुशि हो? तबी ठीकु आहे? बिल्कुलु ठीक। सफ़र कीअं रहियो? ज़बरदस्त रहियो। थकी त न पियो? न थकंदा न आहियूं असां। ठीकु आहे। ज़ैदू सां गॾु असां सां हिकिड़ो ॿियो महिमान मौजूदु आहे, उनखे बि वेलकम करे वठूं, पोइ ॿिन्हिनि सां गॾु कचहरी कंदासीं। ॿियो जेको महिमान अॼु असां सां मौजूदु आहे आक़िब बलोच। वेलकम अदा, कीअं आहियो? थैंक यू सो मच। ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? तव्हां बि किथां आहियो? हे अदा बि सखर मां आयो आहे जी लेकिन तव्हां स्टडी लाइ खैरपुर में रहंदा आहियो। जी, खैरपुर में त घर हींअर तव्हां खैरपुर मां आहियो सखर मां? हिन टाइम मां खैरपुर मां निकितो आहियां। खैरपुर मां त खैरपुर मां ऑल द वे शो जे लाइ आयो आहे। वीचारो लॻे थो थक हाणे जेको तव्हांजो आहे, इंशाल्लाह कचहरी कंदासीं, गेम्स खेॾंदासीं, तव्हां सां जॾहिं ॻाल्हाईंदासीं तव्हांजो थक लही वेंदो। जी इंशाल्लाह। त वेलकम कंदासीं शो में। थैंक यू सो मच। ऐं फर्स्ट ऑफ प्रोग्राम ऑल ॾिठो आहे तव्हां ॿिन्हिनि पहिरियों? जी बिल्कुलु, मां त ॾिठो आहे। बिल्कुलु ॾिठो, मां काफ़ी दफ़ा ॾिठो आहे। मां बि हर ऐं एपिसोड। तव्हांखे हिकिड़ो शिकवो बि आहे त जॾहिं मां सदाईं चवंदी आहियां मां जॾहिं बि तव्हां शो ॾिसां कि ज़ैदू हाणे आयो आहे, मिंट में फेमस थी वियो। मूंखे 2 साल पूरा थी विया न टिकटॉक ते। मां मतिलबु सभु कुझु ट्राई कयो, ट्रांज़िशन ॿिया टिया हर तरह जा वीडियो ट्राई कया। आख़िर में मुंहिंजो मुर्शिद वारो रोल हलियो। वाह वाह, ज़बरदस्त। हाणे तव्हां ॿिन्हिनि खां मां सुवाल पुछंदमि त टिकटॉक कॾहिं खां स्टार्ट कयो, कंहिंखे ॾिसी स्टार्ट कयो, कीअं स्टार्ट कयो? पहिरियों आक़ी खां पुछूं था। ओके जी। जी, मां टिकटॉक ते कंहिंखां ॾिसी करे स्टार्ट न कयो हुयो। मां टिकटॉक 4 साल पहिरियां जॾहिं म्यूज़िकली हुयो उन टाइम में स्टार्ट कयो हुयो। 4 साल पहिरियां मतिलबु 2017 में? 2017 में जॾहिं म्यूज़िकली हुयो अच्छा। उन टाइम मां स्टार्ट कयो हुयो, लेकिन कोई रिस्पॉन्स न मिलंदो हुयो। लेकिन मां बि हिमत न हारी। मां चयमि इंशाल्लाह हिकु ॾींहुं थींदो। मुंहिंजो इहो हूंदो हुयो त मां लाइफ में जेका शइ अचीव कंदो हुयुमि त चवंदो हुयुमि त इन ते मां सक्सेस वठी पोइ इहो कंदुमि। पोइ कंदो रहियमि 2020 गुज़री वियो। हाणे तव्हां मतिलबु एॾा लुक वाइज़ वॾा कोन था लॻो, मूंखे तव्हांजी उमिरि जी ख़बर न आहे त छा हूंदी। त 4 साल पहिरियां तव्हां इलाही नंढा न हुयो? तव्हां 4 साल पहिरियां त मतिलबु स्टडी इंसान लाइ फोकस में सभिनी खां पहिरियां हुजे, फर्स्ट प्रायोरिटी तव्हांजी स्टडी हुजे। हींअर बि तव्हां माशाल्लाह पढ़ो पिया, जेका सुठी ॻाल्हि आहे। त हाणे तव्हांजी घणी उमिरि आहे? 22 97 न 98 न 22 आहे न 98 जी पैदाइश आहे। हा 98। अच्छा, शो में पहिरियों चक्कर मां कंहिंखां उमिरि थी पुछां इन वजह सां त शायदि लॻे इलाही नंढो थो। इन जे करे त न ॿुधाईंदो आहियां न, मां नंढो लॻंदो आहियां, माण्हू खे वॾो लॻंदो। ऐं मां इलाही वॾी लॻंदी आहियां, मां इन वजह सां उमिरि न ॿुधाईंदी आहियां। मां सभिनीनि खे 18 साल ॿुधाईंदो आहियां। तव्हां बि वॾा था लॻो, तव्हां सनड़ा आहियो। हाँ बोले मां नंढो थो लॻां। तव्हांखे केतिरो टाइम थी वियो आहे टिकटॉक ते? मूंखे 2 साल थिया आहिनि। 2 साल थिया आहिनि जी। मां 2019 जे फर्स्ट डेट ऐं फर्स्ट महीने ते जनवरी में शुरू कयो। अच्छा जी। त पहिरियां तव्हां इलाही वीडियोस ठाहियूं हुयूं, लेकिन मुश्किल खां पहिरां जी सभु लिपसिंग कंदा, मां बि इन हिसाब सां लिपसिंग में कुझु वीडियोस ठाहिया, उहे न हलिया। पोइ वरी स्टोरी टाइप मां सोचियो यार हे नथा हलनि, कुझु स्टोरी करे हिकु स्टोरी वीडियो ठाहियो, उहो वायरल थी वियो। उनखां पोइ वरी कबीर सिंह मूवी रिलीज़ थी, उनमें मां 2 सिगरेट खणी करे फनी वीडियो बनाया। उनजे सिगरेट जे करे वरी मुंहिंजी आईडी फ्रीज करे छॾियो। अरे पोइ वरी वीडियो ठाहींदो रहियो, वरी आईडी न हली वरी धुएं जी वजह सां अगर आईडी ब्लॉक थी वियो या त लाइक कंहिंजी थी वञे ब्लॉक न फ्रीज कंदा, इहो व्यूज़ घटिजी वेंदा, व्यूज़ न ॾींदा आहिनि। पोइ फ्रीज करे छॾींदा आहिनि, शेडो करे छॾींदा आहिनि सिगरेट जे करे। वरी उहो ट्रांसलेशन वीडियो ठाहियां पियो, उनमें ट्रांसलेशन मुंहिंजा वीडियोस कुझु हली पिया, उनमें मां हिकिड़े में फनी कयांसि पियो, शर्ट फाड़े में इहो मां ॾिठी हुई। हुनजे करे उहा वीडियो डिलीट करे छॾियो मुंहिंजी। वरी आईडी रिलीज काथे रिली कर छॾी। मां इस्लामाबाद आहियां, अगरि सखर खां तव्हांखे रिली ॾेखारियां। न मां न मम्मा खे ॿुधायो न अॼु महिमान ज़ैदू थो अचे, त मम्मा चयो अॼु हे वारो ड्रेस पायो वञ बरोचकी, छो त उहो हमेशह रिली पाएगा, तूं बि कुझु अहिड़ो ई पायो। जी बिल्कुलु बिल्कुलु, उहो ट्रेंड आहे रिली वारो मुंहिंजो। ठीकु आहे। मां इन्हनि ॿिन्हिनि खां ॾिसो तव्हांखे हिकिड़ो सबक़ थो मिले त हे 4 साल खां टिकटॉक ते महिनत पियो करे ऐं 2 सालनि खां आहे, त मतिलबु हिमत न हारियो, महिनत कंदा रहो, छो त महिनत इंसान खे काथां खां काथां पुॼाईंदी आहे। जेके शुरू में ईंदा आहिनि चवंदा आहिनि त असांजी वीडियोस वायरल नथी थियनि, फॉर यू ते नथी अचनि, त
त इन में इलाही महिनत लॻंदी आहे तव्हां बि ईअं महिनत कंदा रहो तव्हां बि स्टार थी वेंदो इंशाल्लाह मुर्शिद वारो कॉन्सेप्ट किथां आयो मुर्शिद वारो हिकिड़ो वीडियो मुंहिंजे साम्हूं आयो अज़र किंग जो उनमें हो चवंदा कि मुर्शिद उनखे चई छॾजांइ पोइ अचानक मुंहिंजे दिमाग़ में आइडिया यार मैं मुर्शिद चलो मुर्शिद खे चए तो मुर्शिद हाणे मुर्शिद को टपाली थोड़े अगो पर हिकिड़े मैसेज खणी करे ॿिए ॾे वञे पोइ उतां मां हिकिड़ो फनी वीडियो ठाहियो मुर्शिद त उहो न जेको तव्हां मुर्शिद जॉन एलिया खे चवंदा आहिनि जो न इन जो कॉन्सेप्ट न पीर मुरीदी वारो अच्छा सिंधी वारो अच्छा वो मुर्शिद उनखे चवंदा हिकिड़ी वीडियो मूंखे एॾी भली लॻी जंहिंमें तव्हां वीडियो ठाही त मुर्शिद खे ॾिनो अथऊं असांखे खाइण में ईअं मिलंदो अलाए छा हुयो अहिड़ो कुझु खाइण जो हा मां काफ़ी खाइण जे हिसाब सां मतलब मूंखे एॾी वणी मां एॾी खिली मां चयो यार कसम और तव्हां हिकिड़ी मुंहिंजे लाइ बि ठाही हुई हा बिल्कुलु ठाही ओहो वारी चवंदा हूंदो जेको जे मुर्शिद वारे रोल में मां जेके मिस वाओ खे चओ पिया त खाई वठ मतलब खाए त खाईंदो आहे घणो हा वो हिकिड़ो न उहा तव्हांजी पुराणी वीडियो हुई हे त मुर्शिद वारे ड्रेस में हूं मुर्शिद वारे में अच्छा हाणे तव्हां यादि न इलाही वीडियोस काफ़ी बिल्कुलु मां 800-900 वीडियोस ठाहिया आकी पहिरियों वीडियो तव्हांजो कहिड़ो हुयो जेको वायरल थियो हुयो पहिरियों मुंहिंजो वीडियो हुयो सिंधी सॉन्ग हुयो मां हुन ते एक्टिंग कई कॉमेडी कहिड़ी छा सॉन्ग यादि आहे हा यादि आहे बिल्कुलु सॉन्ग हुयो हो आहे न 20,000 खपाया में टच मोबाइल वठाई हाणे नंबर तुंहिंजो वॾे वेल में मूंखे विधाई इन ते मां फनी एक्टिंग कई हुई मोबाइल मां खयो हुयो सिंधी गाना बि हा इन ते मां ईअं रोअण वारी एक्टिंग कई हुई मोबाइल पोइ ॾेखारियां उहो मुंहिंजो वीडियो मतिलबु 50,000 हुन टाइम व्यूज़ खणी वियो हुन टाइम व्यूज़ 50,000 मुंहिंजे लाइ सॼी राति निंड न आई मां चयो 50,000 व्यूज़ आयो आहे पोइ मां चयमि हाणे स्टार्ट करिणो आहे पोइ केतिरे अर्से पहिरियों जी ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि आहे मुंहिंजी 2018 जी 2018 जी जॾहिं 2018 में इहा मुंहिंजी पहिरीं वीडियो वायरल थी मां टिकटॉक ते हुन टाइम हलाई न तव्हां उन ते उन टाइम मां 2018 जे दिसंबर में शायदि या 2018 जे दिसंबर में स्टार्ट कया मां जनवरी में पोइ शायदि न हूंदो उन टाइम मिस्टर चांडियो हुयो तव्हांजी छा मिस्टर चांडियो उहो हुयो उन कमेंट मिस्टर चांडियो हूंदो सरदार अली ब्रोई हूंदो अमीन बलोच हूंदो उन टाइम ई सभु हुया ऐं जन्नत मिर्ज़ा वारा बि नया उन टाइम आई नया हुया इहे उन टाइम जी ॻाल्हियूं जॾहिं मां टिकटॉक मतिलबु न ठाहींदी हुयमि न मुंहिंजे मोबाइल में हुयो उन टाइम म्यूज़िकली हुयो हा म्यूज़िकली हुयो तव्हांजी पहिरीं वीडियो कहिड़ी वायरल थी मूं फनी वीडियो ठाहियो हुन में इहो कि हिकिड़ो मज़दूर मोटियो ईंदो आहे हिकिड़ो भाई हूंदो हो पंहिंजे जानू सां लॻे जानू करे ॻाल्हाईंदो आहे हो मुंहिंजो रोज़ ई न लॻंदो आहे परेशान हूंदो ॾिसंदो वरी पंहिंजे ख़्याल में लॻो हुनखां मोबाइल खसी करे भॼी ईंदो आहे ठीकु आहे हो कट पवंदो अथसि थोरी देरि ताईं कट पए करे वरी पोइ ते मोटी ईंदो चवंदो जा तुंहिंजे माफ़ थी आहे पोइ वरी पोइ ते मोटी ईंदो वरी उहो अॻिते अची करे उहो भाई वेठो हूंदो गेम ते खेॾंदो अचानक मथां अची ईंदो त पकड़ंदो अथसि उहो वीडियो वायरल थींदो आहे उनमें डायलॉग वग़ैरह कुझु बि न हुयो इहो स्टोरी जे करे वायरल थियो इहा कॾहिं जी ॻाल्हि आहे इहा 2019 जी ॻाल्हि आहे उन खां पोइ तव्हांजी वीडियोस मतिलबु वायरल थियणु शुरू थी वियूं न हिन खां पोइ न थियो मूं सां इहे मतिलबु अप डाउन अहिड़ा सिस्टम हलिया छो बार आईडी फ्रीज़ पई थिए मूंखे ख़बर न हुन जा जेके कम्युनिटी गाइडलाइंस हुआ हुननि जो ख़बर न हो कॾहिं सिगरेट खणा पियो या शर्ट पाइणा पियो अहिड़े हिसाब सां वरी आईडी फ्रीज़ पिया कनि वीडियो रिमूव पिया कनि आईडी फ्रीज़ वॉयलेशन लॻंदो हूंदो उनजे करे मां मतिलबु इहे डिप्रेस थी वियो बिल्कुलु तव्हांजा हेयर स्टाइल मुंहिंजा हेयर्स अहिड़ा आहिनि काफ़ी इन ते कमेंट्स बि ईंदा आहिनि तव्हांजो इहे पाण हेयर स्टाइल तव्हां पाण ई ठाहींदा आहियो न हाँ जी तव्हां ॿिन्हिनि जी फैमिली में ॿियो कोई ज़ैदू ऐं आकी आहे या तव्हां ॿई एंटी क्वीस आहियो मुंहिंजी फैमिली में नंढो भाउ आहे हा उहो त तव्हां सां गॾु वीडियोस बि हूंदा उन खां अलावा फैमिली में कोई न उनखे छो न वठी आया आहियो मां इस्लामाबाद खां हेॾे आहियो न उहो घर ते हो अच्छा तव्हां मतिलबु इस्लामाबाद खां आया आहियो त पोइ तव्हां इलाही परे खां आया आहियो तव्हांजे फैमिली में कोई आहे मां ई आहियां ऐं वॾो भाउ आहे उहो छा कंदो आहे उहो इस्लामाबाद कायदे आज़म यूनिवर्सिटी में अल्लाह टिकटॉक ते केरु टिकटॉक उन जो लेनदेन ई न आहे टिकटॉक सां उहो ई मां पुछियो तव्हां छा उहो आहे सवाल जी असांजा बि आहिनि पर टिकटॉक ते मूं सम्झो त पुछां त फैमिली में उहो छा कंदो आहे फैमिली में तव्हां घणा भाउ भेण आहियो 3 भाउ 3 भेनर 3 भाउ तव्हांजो कहिड़ो नंबर आहे नंढो लास्ट ओ तव्हां अच्छा असांजे शो में इलाही उहे ईंदा आहिनि जेके सभिनी खां लास्ट हूंदा आहिनि ईअं छो त उहे निकमा हूंदा आहिनि ज़ैदू नथो मां लास्ट आहियां लॻे नथो असांजी बलोची फैमिली आहे हुन में मुंहिंजा 5 भेनर 5 भाउर असां अच्छा माशाल्लाह तव्हां कहिड़े नंबर ते आहियो मां 1 2 3 इहो बि यादि न अथसि 5 नंबर ते मां शायद पोइ नंढो ई थींदे न मुंहिंजा नंढा आहिनि न हो काया तव्हां का नंढा 5 तव्हां का वॾा 4 आहिनि तव्हां विच में आहियो जी हिननि खां वॾा 5 आहिनि मथे वरी हिन खां नंढा 4 पोइ त 10 थी विया तव्हां 10 आहिनि टोटल
10 माशाल्लाह ॿार जी माशाल्लाह ॿाहिरि माशाल्लाह 5 भाइरूं ऐं 5 भेनर। माशाल्लाह जैदू टिकटॉक खां अलावा छा कंदा आहियो रियल लाइफ में? मां मास्टर्स कयां वियो। तव्हांजो हिकिड़ो आयो हिते मुजाहिद अलाए केरु आयो चए पियो की रेडी लॻाया हे बाबा मां पढ़ियल लिखियल आहियां रेडी छो लॻायो यार पोइ मुंहिंजो तो ट्रेंड आहे में रेडी पाए थो यार इहो मतलब थोड़ी आहे की मूंखे कुझु अचे ई नथो। न हो असल में छा आहे कि माण्हू फनी करण लाइ न त अहिड़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि जीअं व्यूअर्स ॾिसनि ऐं ख़ुशि थियनि। हा बिल्कुलु न इहो बि थींदा बिल्कुलु। अगर कोई पढ़ियल लिखियल न बि आहे त उहो रेडी छो हलाए उहो महिनत करे अलाए केतिरा माण्हू पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि मथे हलाए वेंदा आहिनि। बिल्कुलु अलाही सभु तव्हांजी तारीफ़ ई कंदा तव्हां शो ॾिठो बि बिल्कुलु इवन मां बि चवंदी तव्हां घटि अरसे में इलाही फेमस थी विया। मां इहो बार बार तव्हांजो डायलॉग घटि अर्से में लेकिन हाणे न चवंदमि 2 साल थी विया न ईअं घटि अर्सो इहो। तव्हां छा कंदा आहियो रियल लाइफ में? मां स्टडी कंदो आहियां ऐं बसि टिकटॉक ठाहींदो आहियां। छा बस पढ़ो पिया? मां जी कंप्यूटर साइंस हले पई। पोइ जॾहिं टिकटॉक ॾींहं में केतिरी ठाहींदा आहियो? ॾींहं में टिकटॉक 5 वीडियोस रेगुलर। 5 रेगुलर? पोइ पढ़ाई कंहिं महिल? जीअं यूनिवर्सिटी खां वापसि ईंदो आहियां त उन टाइम फ्रेश अच्छा यूनिवर्सिटी में माण्हू चवंदा आहिनि अरे तव्हां टिकटॉक अरे हे टिकटॉकर आहे छोकिरी वोकिरी छोकिरा ईंदा आहिनि अरे हे टिकटॉकर आहे। हा लेकिन मुंहिंजी आदत आहे मां घणो ख़ामोश रहंदो आहियां मतिलबु पंहिंजे कम सां कमु रखंदो आहियां। क्लासिस ख़तमु थींदा आहिनि घर वरी क्लासिस सिधो वठी करे। कहिड़ी यूनिवर्सिटी में आहियो? शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर। अच्छा मुंहिंजी मदर बि उतां मास्टर्स कई आहे। अच्छा माशाल्लाह। तव्हां ॿुधायो माण्हू मिलंदा आहिनि फ्रेंड? हाँ बिल्कुलु मिलंदा आहिनि मूंसां मिलंदा आहिनि पहिरियों फ्रीज़ थी वेंदा आहिनि सिर्फ़ु खिलंदा आहिनि ॻाल्हाइण बि कोन्हे कुझु ॻाल्हाए बि न ॾिसी करे खिलंदा आहिनि ॻाल्हाए कुझु बि न अलाए छा जे करे होसीं जिते बि मता कुझु भोग वग़ैरह हाणे छो त ख़बर अथनि काफ़ी इहो बि करे मुर्शिद भोग न आणिजांइ बसि सपोर्टिंग वीडियो ठाहे ॾे भोग न आण चलो ठीकु आहे। कंहिंखे वरी शौक़ु बि हूंदो आहे की मुर्शिद कुझु आहे जेके भोग वारा वीडियोस आहिनि उहे वधीक वायरल थींदा आहिनि। हा बिल्कुलु। पोइ उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे की मुर्शिद कुझु बि कर भले बेइज़ती कर असां वीडियो वायरल करे ॾे। ठीकु आहे हाणे गेम खेॾियूं? जी भले। या पैकेज हलायूं पहिरियां? जेका तव्हांखे सही लॻे। ठीकु आहे पहिरियों असां ज़ैदू जो पैकेज ॾिसंदासीं। हिनखे छा थियो अड़े? साईं ये शादीशुदा है। पोइ साईं तूं खे कहिड़ी ख़बर तूं चढ़ो आहे हर रोज़ माई ॼुंड पटंदी हुअसि चरियो थी वियो आहे। शुक्र आहे मां त बची वियमि। हिनखे छा थियो अड़े? साईं 17 ॾींहं पिटको करे 17 मोचड़ा खाई अमर खां 10 रुपया वठी चिप्स वरिता उहो बि वॾो भाउ कसे वियसि। अभो पोइ त ज़ुल्म आहे वीचारे सां। डोली जी आप मुस्कुराते हुए कितने प्यारे लगते हैं प्लीज रोया ना करें देखो आपको देख के मेरे भी आंसू निकल आए हैं। किधर है मामा? अब सही है। चाचे बबलू के छाते ओड़े? साईं पुराणी आडी हली वियसि उनजे घर में रेवड़ी खाधई किरी पियो। रेवड़ी खाइण सां केरु किरंदो आहे? साईं शुगर जो मरीज़ हो ज़ारी ॻाल्हि किरी पवंदो। चाचा हाँ उन लाइ मां तव्हां नयो आईडी मेंशन थो कयां ॿाहिरि पाणी अची सपोर्ट कंदव। अदा चाचे बबलू के सपोर्ट कयो ॾाढो महिनत कयूं पुराणी आईडी हली वियसि नए ते महिरबानी करे पंहिंजो प्यार ॾेखारियोसि महिरबानी। वेलकम बैक जी। त तव्हां सभिनी ॾिठो ज़ैदू वालो जो पैकेज जेको तव्हां सभिनीनि खे वणियो हूंदो ऐं बिल्कुलु वणियो हूंदो छो त इलाही महिनत हूंदी आहे इलाही सुठा कंटेंट हूंदा आहिनि। हाणे मां पुछंदमि त जेके कंटेंट तव्हां वीडियोस ठाहींदा कंटेंट वारी जेके तव्हांजी हूंदियूं आहिनि उहे तव्हांजे ज़हन में कीअं ईंदियूं आहिनि? ये बस टिकटॉक हलाईंदा रहंदा वीडियोस अचानक को साम्हूं अची वियो पोइ उनते इनखे ॾिसी करे डायलॉग अचानक अची वेंदा आहिनि पाण आइडिया अची वेंदा छो त हाणे रेगुलर थी विया आहिनि इहे इन रस्ते ते हली पिया अहिड़ा वीडियो पाण अची वेंदा आहिनि की बाबा हिन ते डायलॉग मैच थो करे। हाँ जेके नानी वारी वीडियो नानी वाले लाइ जेका वीडियो ठाही उहो वायरल थी वियो हेल्प हेल्प हेल्प। हाँ बिल्कुलु उन्हनि सभिनी ठाहियो नानी वारे ठाहियो ॿिया काफ़ी माण्हू ठाहियो हुन ते। इलाही सुठी ॻाल्हि आहे मतिलबु अचीवमेंट आहे न तव्हांजी। बिल्कुलु। जॾहिं अगरि कोई टिकटॉकर जेको जंहिंजा फॉलोवर्स तव्हांखां वधीक आहिनि ऐं तव्हांखे कमेंट थो करे पोइ इहा बि ख़ुशी थींदी आहे। अगरि तव्हांजे साउंड खे यूज़ करे तव्हांजो वीडियो थो ठाहे इन ते बि ख़ुशी थींदी आहे। बिल्कुलु। ऐं इहो कमेंट जे रिप्लाई में वीडियो जो इहो ट्रेंड बि मां खणी आयो जीअं कोई वॾो टिकटॉकर मूंखे कमेंट पियो करे उन्हनि काफ़ी हद ताईं मां अहिड़ा वीडियोस कोन ॾिठा उहो रिप्लाई में मां जॾहिं वीडियो ठाहिण लॻमि उहे वायरल थियण लॻा पोइ माण्हू ठाहिण लॻा। अच्छा हा 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 मतलब इहो बि तव्हां स्टार्ट कयो? हाँ जी इहो बि मुंहिंजे ख़्याल में मां पहिरों वीडियोस न ॾिठा जेके बि मां ॾिठा कमेंट जो मूंखां पोइ शुरूआत थियो। ना ऑप्शन हो जेका मां तव्हांजे मां ख़बर कई कि जी विच में आयो स्टार्टिंग में न हो जय जी आयो आयूं आहिनि ठीकु आहे। त जीअं असां ज़ैदू जो पैकेज ॾिठोसीं हाणे असां आकी बलो जो पैकेज ॾिसंदासीं। अज तक तो सके पर जॾहिं न हूंदी को तोखे पोइ कदुर थियणो यार मुंहिंजी मोहबत जो मेरी ज़िंदगी था बेवफा
मिला दर्द मिली ना चाहत कैसा है नसीब ये मेरा जीने नहीं देता। वेलकम बैक जी। तो तव्हां सभिनीनि ॾिठो आकी जो पैकेज तव्हां सभिनीनि खे वणियो हूंदो। हाणे आकी खां पुछंदासीं जेके रोइण वारी वीडियोस हूंदियूं आहिनि हुन में अखियूं की ॻाढ़ी पवंदो आहे? बॉम हणंदो आहियां। विक्स बॉम? हा। साइड इफेक्ट न आहे इहो अखियुनि लाइ? न मां त हणंदो आहियां, न थियो आहे कुझु। इहो ट्राई मां बि कयो। मां हिकिड़े वीडियो में कयां पियो, मां अलाए छा छा आयो मूंखे गोड़ा न पिया निकिरनि, जेको बसर बि कटे करे ईअं त बि न पिया निकिरनि। अखियूं एतिरा सड़िया हुआ यार ऐसी मूंखां कोन थी तो फनी सही आहे। मां सिर्फ़ु थोरो हणंदो आहियां त पोइ अची वेंदा आहिनि, पोइ जीअं गोड़ा वहंदा तव्हां आहिनि। आया कॾहिं तव्हां ट्राई कयो आहे? हाँ कयो जी बिल्कुलु कयो, पर अखियूं सड़नि पिया गोड़ा न पिया, मतिलबु उन सां बि हिकिड़े जी किरदा न काफ़ी वीडियो ॾिसां मां उन जा किरदा उहे न मतिलबु हुन सां हीअं चिपकी करे पिया अचनि। मतिलबु इहो मूंखां कोन थियो, मां काफ़ी ट्राई कया मूंखे रोअण वारा वीडियोस ठाहियां तव्हांजी थी वेंदी वञे? हा मुंहिंजी थी वेंदियूं आहिनि, मुंहिंजा उते अखियूं ॻाढ़ी बि थी वेंदियूं आहिनि? हा अखियूं अगरि ॻाढ़ी मां करणु चाहियां त थी वेंदियूं आहिनि, अगरि अखियूं ॻाढ़ी अगरि तव्हांखे पाण ज़ोरी रोइणो बि त पवंदो आहे पोइ ॻाढ़ी थींदियूं आहिनि न? हा मतिलबु जॾहिं हणंदो आहियां न एक्टिंग में बि न तव्हां एॾा गुम थी वेंदा तव्हांखे रोइण अची वेंदो आहे। हा ऑटोमेटिक बि कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे, मतिलबु न ॿी काई परेशानी बि हूंदी आहे न, पर रोइण जी वीडियो ठाहींदा न पोइ अची ई वेंदो आहे। हा इहो आहे। ईअं आहे। ठीकु आहे, ईअं कचेरी कंदा रहंदासीं, काॾे न वञिजो, मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो, जिन्हनि असांखे हाणे जॉइन कयो आहे। माण्हुनि खे ॿुधाईंदी हलां, असां सां गॾु मौजूदु आहे ज़ैदू बलोच ऐं आकी बलोच। अॼु ॿई बलोच भाउ असां सां गॾु वेठा आहिनि ऐं ॿई सखर जा वेठा आहिनि। ॾाढो मज़ो पियो अचे। हाणे इन्हनि सां ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं। हाणे असां गेम खेॾंदासीं। सेगमेंट जेको असांजो पर्चियुनि वारो फर्स्ट सेगमेंट आहे उहो खेॾंदासीं, छो त मुंहिंजो इलाही फेवरेट आहे, हुन में इलाही मज़ो ईंदो आहे। हलो ठीकु आहे, हीउ नंढिड़ो वारो तव्हांजो आहे, वॾो तव्हांजो आहे। हिकु हिकु पर्ची खणो। खज़ानो या पर्ची हिन में? हिन में खज़ानो आहे। अच्छा नांग न निकर तो खणो ना, मूंखे बहुत होते पर खोले वठे मां खाया। ओके संधिया। हां संधिया। संधिया ॾिठी अथव? हा सिंधी टिकटॉकर हा संधिया सिंधी। हा हा ॾिठी आहे। ओके संधिया लाइ कोई गानो गायो? गानो साम्हूं सोलो में ॾिसो, डेडिकेट कयोसि संधिया नालो खणी करे। संधिया हे स्पेशली तव्हांजे लाइ। यार सॉन्ग था गायो पर पोइ नथा कुझु न ॻाए यार चवनि पिया न स्पेशली उन्हनि जे लाइ, मतिलबु पोइ उन्हनि जे लाइ माशाल्लाह काफ़ी ख़ूबसूरत बि आहिनि। माशाल्लाह कहिड़ो चवां, बेचारी सनड़ी बि आहे, मोटी नथी थिए। अच्छा तव्हां तूं ई चयो छॾ। Look who's saying this. ठीक है हलो चलो यार चओ भी यार गानो कहिड़ो चवां? इंतज़ार कोई भी सॉन्ग गाए छॾ, कोई भी यादि करे रहा, मूंखे यादि नथो अचे कोई बि। न तव्हां जे सिंधी गाने ते टिकटॉक ठाहिया हुआ। मां त सैड ठाहींदो आहियां न का। खैर सैड गाए वठो। आयो न मां सॉन्ग्स ते आया ई न, मूंखे मतिलबु लिपसिंग बि न करे सघंदो आहियां सही सां। सिंधी सॉन्ग हो कहिड़ो आहे? सुणो ओ खटे आयो ख़ैर सां हो जमाल उहो त बसेरो आहे न। गुलाबी जोड़ो। हा सुहिणो लॻे पियो मुंहिंजो यार गुलाबी जोड़े में, गुलाबी स्वेटर में। ओके हां लगे तो पर्ची खणण दिल नहीं। मुझे दिल है, मुझे बहुत होता है। लाला भाई ॾिठो? हाँ जी बिल्कुल ॾिठो आहे। जेको ट्रपा ॾींदो आहे न ट्रपा न चओ बेवा, उहो लाला भाई बेवा। लाला भाई बेवा यूसुफ पठान। अच्छा लाला भाई जेको हां फनी वीडियोस ठाहींदा जी बिल्कुल ॾिठो। मैसेजेस ठाहींदा पंहिंजे वॉइस ते इहो शायद फनी ठाहींदा ना, सीरीज में फनी ठाहींदा। हां ठीक आहे। इनखे का नसीहत कयो। नसीहत लाला भाई ज़ेबा गुल का नाम नहीं लो, बाकी जो बनाना है बनाओ। ताकि ज़ेबा गुल नहीं पढ़दी है ना। अब मुझे फेवरेट है, मतलब कि सब खुश मिजाज है। और जेके भी वीडियोस हूंदा न काफी सुठा हूंदा। हां तांजा भी सुठा आन, तांजी गिला न तो न मां त न चता मुंहिंजी गिला त कता त मुंहिंजे लाइ भी वीडियो ठाही। जी बिल्कुल। ज़ेबा गुल जो नालो न खणो। क्यूट। ससुई मीरानी।
ससोई मीरा न ॾिठे कामरेड सस्ती कामरेड अजरक में वीडियोस ठाहींदा मुंहुं लिकाए करे मुंहुं लिकाईंदी त कीअं सुञाणींदोमांसि मुंहुं ई जॾहिं लिकाईंदी त ठीकु कीअं आहे सुञाणींदो ॿियो पर्ची करो फेमस ही आहे न फेस हाइड करे पंहिंजे वीडियोस ठाहींदा फरवा बलोच ॾिठी आहे तव्हां इनखे सभु उहे ई ॾिनियूं अथव जेके टीवी में कमु कंदियूं आहिनि उहो बि आहिनि टिकटॉकर में न हो त ससुई त न कंदी आहे फरवा कहिड़ी आहे ॿी खणी वठो पर्चियूं ख़तम थी वियसि मरियम शोरो सुञाणींदा आहियो हा नंढड़ी वार क्यूसी जी बिल्कुल मां भी सियाणा तू चुप कर मुंहिंजी वारी आहे तारीफ करता वारी मुंहिंजी आहे न मुंहिंजी बार पर्ची खड़ो रहंदा हा, उहो ई त मुंहिंजी- पर्चन में तव्हांखे इलाही इंट्रस्ट अचो हा छो इहो छो बिल्कुल बिल्कुल तारीफ चुप कर तारे मुंहुं अॻियां मतलब हर पर्ची मुंहिंजे में चवे थो हा इहो पोइ तूं पंहिंजी पर्चिन में खण अच्छा ठीक है ठीकु आहे हा मरियम शोरो मरियम शोरो जी का सुठी का चङाई ॿुधायो का बुराई ॿुधायो मां मरियम शोरो जी चङाई इहा ई त ॾाढी क्यूट आहे ऐं मां शो बि हुननि जो ॾिठो हुयो स्पेशली हुननि जे लाइ अच्छा हा तव्हांजी दोस्त आहे न दोस्त न आहे मतिलबु हुननि जे लाइ ॾिठो हुयो छो त काफ़ी वणंदी आहे मूंखे अच्छा नंढड़ी ॿार आहे हा नंढी ॿार आहे मतिलबु क्यूट न लॻंदी आहे वीडियोस ठाहींदे बिल्कुल बिल्कुल त उन हिसाब सां ऐं बुराई इहा ई कंदोमांसि त जेको तव्हांखे मैसेज करे थो घटि में घटि हुनखे रिप्लाई त ॾियो मतिलबु हा मैसेज कयो त रिप्लाई न सीन करे बि केतिरा आंड्रा सड़ंदा हूंदा असां या त सीन ई न करनि नी मिस्टर चाहते हो कि मारवी सुमरो ब्लॉक कयो मारवी सुमरा अनब्लॉक करे छॾियो था मारवी का मां पुछो मारवी चो मां त कयो ई न हा न हाणे मतिलबु पर्ची हुन मां ई खणी वठो उता भी एतरा मैसेज न करो हिकिड़ो मैसेज कयो मांसि अस्सलाम वालेकुम हिकिड़ो मैसेज कयो मांसि अस्सलाम वालेकुम सीन करे रिप्लाई न मां चयो हिन खां भलो ॾिसे ई न हा न ओके हुन जी पर्ची मां खणो न मुंहिंजी माना होॾां खण तव्हांखे मूंखां खे पढ़ाई शइ वधीक वणे थी मिस वाओ वाओ ठीकु यार आहे मां भी पर्ची करना न छो मिस वाओ खे तव्हांखे नसीहत करणी आहे नसीहत करनी है थी वई कि मेरा दिल इसी करे हा इहो त नालो खणी करे मिस वाओ अगर नसीहत क्रिटिसाइज थी मतलब क्रिटिसाइज है ना कोई हिसाब न तव्हांजी फनी वे में त उनखे तव्हां त हुन सां काफ़ी टाइम मिली बि चुका आहियो हा, हुन त तव्हांखे तव्हांजी हुन मस्तु ख़बर सुठी हूंदी दोस्त त आहे। हा त कहिड़ी शइ हुन में बुरी आहे कहिड़ी शइ हुन सां सुठी करे आहे हा मिस वाओ नेचुरली ॾाढी सुठी आहे मां मिलियो मां काफ़ी वीडियोस भी भरिया आहिनि सां गॾु हा इहो जो ऐं ॾिसणो यार वो कहाँ शाला ॿुधायो सही तव्हां जाते बि ॾिसी करे ॻाल्हायो ॿुधायो मुंहिंजो कैमरा है ॿुधायो न सभु तव्हांजा कैमरा आहिनि तव्हां जंहिंमें बि ॾिसी ॻाल्हायो रिकॉर्ड पियो थिए अच्छा जी नर्वस छो थी वियो आहे हिते मां इहो थो ॾिसां शो आगे जाएगा यार ॾिसो न हिकिड़ो तव्हां को सुठी आहे सिर्फ़ु नसीहत करणी आहे हाँ सिर्फ नसीहत करनी है आकी हा सिर्फ नसीहत करणी आहे तव्हां ॾिसां मिलिया आहियो हिन जो फेस एक्सप्रेशन ॾिसी करे ॾाढो कंफ्यूज़ थो लॻे त छा अहिड़ी कहिड़ी नसीहत कयां मतिलबु नसीहतूं जाम थो करणु चाहे पर सोचे थो त कयां कहिड़ी न नसीहत ॾिसो न हाणे पर्सनल लाइफ आहे नसीहत हा त ठीकु आहे तव्हां सां मिलिया आहियो एक सेकंड अच्छा लाला भाई के मिंट नसीहत मिंट कर में यार ज़ेबा गुल में साइड रहो उनजी पर्सनल लाइफ न आहे हा न अचे ज़ेबा गुल में साइड रहो ये तो हुआ भरोसा हाणे ना माइंड में यार अची वियो मां सोचां यार रिलैक्स थी वञो पोइ सोचो ठीकु आहे तव्हां अगरि तव्हांजे हथ में हुजे हुनखे का वज़ारत ॾियो आहे त हुनखे कहिड़ी वज़ारत ॾियो आहे मिस वाओ के वज़ारत होम मिनिस्टर ठाहे छॾां था टिकटॉक जो वो टिकटॉक जो न हूं ओवरऑल टिकटॉक खां अलावा हाँ इन जो हल ओके ठीकु आहे अच्छा ठीकु आहे बलोची गानो ॻाए वठो मिस वाओ लाइ मिस वाओ लाइ बलोची गानो अब ॾियो मूंखे पर्ची इन शो पर्ची ते खे पॉज ॾिसी थी वियो वठो। आहे छॾियो ॿी पर्ची खणो ओके जी गाने लाइ बि सोचो गाने लाइ बि कलाक सोचे गाने पियो लाइ बि सोचींदो पोइ सुबुह थी वेंदो माशाल्लाह हक सा किंजर छा कयां नसीहत ॾियां हिते त नसीहत करणु यादि अची वियो हा नसीहत ॾेई वठो नसीहत इहो आहे की नसीहत ॾियणी आहे मां चवंदमि सवाल त मां चवंदमि
अच्छा ठीक है सवाल कर अच्छा हिते ख़ुशि थी नसीहत वियो, कटण में अची वई हिते कंहिंजी पर्सनल लाइफ यादि न आहे ना मां सुठे वारो ॾींदुमि सुठे वारो हुनखे बि सुठे वारो ई ॾियां हुनखे ख़राब थोड़ी न ॾियां ओके जी रेडी ओके कर अगर मां टिकटॉकर न हुजां हा त तव्हांजी नज़र में छा हुजां तव्हां एक्टर जो आहे त मतिलबु इन फील्ड में ई न आहियां टिकटॉक ते एक्टर ई थी वियो न न। अच्छा टिकटॉक ते अगर तव्हां न हुजो आहे तव्हां फैशन डिजाइनर हुजो आहे फैशन डिजाइनर मां मतिलबु कपिड़नि में त एॾी सुठी न आहियां पोइ तव्हांखे मां मेकअप कंदे ॾिठो आहे न त मेकअप आर्टिस्ट हुजां न वो भी फैशन डिजाइनिंग में भी मेकअप वाला भी सिस्टम सब अची था ओके 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 ठीकु आहे अलाही मूंखे डॉक्टर चवंदा आहिनि नालो खणो नसीद हा नसीहत बि करे वठो पोइ वो तव्हां पुछो ई न क्वेश्चन न हा करे वठो तव्हां मूंखे कंदव या मिस वाओ खे बि करणी अथव ॿिन्हिनि खे कयो गॾु अच्छा तव्हांजे पोइ ते बि कर रहियल आहे तलाक ते तो ठीकु आहे तव्हां मूंखे अकेले खे करे वठो मुर्शिद जे स्टाइल में आऊं मुर्शिद जे हा स्टाइल मस्जिद में जे स्टाइल भलो हा। कंदो पोइ क्वेश्चन तव्हां कयो न तव्हांखे मूंखे नसीहत करणी आहे नसीहत करणो आहे यार मौला खे मन करे मिठी शयूं घटि खां केॾी थुली थी वई पहिरियों केॾी प्यारी लॻंदी हाणे ॾिस भला थी वई आहे कोई शादी कंदे अलाए कोन कंदे थोरो ख़्याल कर पंहिंजो यार अच्छा मुंहिंजी पर्सनल लाइफ न आहे हाणे तव्हांखे बि एॾो personal life मतलब न आहे? मोटी चई वियो शादी चई वियो ठीकु आहे फनी आहे मज़ो आहे Funny आहे, पुछाए funny आहे। ठीकु आहे खड़ो मज़ाक में मतलब सीरियस थी वञे मां सीरियस कोन थींदो आहियां पर अगला न थिए न हा मुझे वीडियो में काफी बड़ो सीरियस थी मूंखे इंस्टाग्राम ते मैसेज कयो कि तव्हां हे वीडियो छो बना अरिशे सुमरो ओके अरिशे सुमरो अगर टिकटॉकर न हुजे तव्हांजी नज़र में छा हुजे अरिशे सुमरो अगर टिकटॉकर न हुजे हा त आई थिंक मथे लिखला न मथे न आहे लिखियल मथे लिखंदा टीचर हुजे हा टीचर हा हाँ टीचर ट्यूशन वाली या स्कूल वाली स्कूल वारी पार्ट टाइम में वो घर वारी यार मुझे दोस्त जो नाले ये ना चाहूं दोस्त त मुंहिंजी हुई लेकिन दोस्ती ख़त्म करे वई तॾहिं टीचर कयो मांसि अच्छा हाँ सभिनी थोरो रियलाइज़ थिएसि त दोस्ती जॾहिं टुटंदी आहे न त पोइ छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि इनजो जवाब ताणे सभु घुरदा ज़ेबा गुल ज़ेबा गुल लाइ कोई गानो इहो त दिलि सां ईंदो उहो बि बलोची उनजो नालो खणी ज़ेबा गुल जो लाइ गानो वरी इहो क्लिप खणी करे वरी टिकटॉक ते विझो उनखे टैग बि कजो इहो सॉन्ग मां टिकटॉक ते जेको अपलोड कया तो या मां ज़ेबा गुल लाइ टीवी ते ॻायो हुयो बलोची सॉन्ग जहिड़ो बि पछतो बलोची सराइकी पछतो त ईंदो ई न बलोची भलो रहंदो हो सिंधी वीडियोस ठाहींदी आहे बलोची सभु ठाहींदी आहे उनखे ख़बर ई न पवंदी आहे सम्झंदी न सिंधीअ खे आहे सराइकी करे छॾींदी आहे सराइकी हाँ। सिंधी करे छॾींदी आहे ये लिख वो चंदे स्ट्राइकी सॉन्ग ऐं हलंदो सिंधी कमर आहे। ॾियणा पवंदा सिंधी आहे ऐं बलोची हुनखे सम्झ में ईंदी आहे छाजे करे त उहो पठाण आहे न इनखे बाबा इलाही ख़बर आहे हर शइ जी ख़बर आहे हर माण्हू जी ख़बर आहे न ॻाल्हाईंदी आहे बलोची बि ॿुधायो छा थियो सेकंड टाइम तव्हां वरी स्टक थी वियो वो छा तव्हां कुझु पुछो नहीं छा ॻाल्हाइणो आहे गानो ॻाइणो आहे गानो ॻाल्हाइणो आहे बलोची में ॻाल्हाइणो न ॻाइणो मुर्शिद छो चुप आहे अॼु अलाए छाजे ये करे किसे मां डाउन थो मुर्शिद लॻे चुप मुर्शिद ते मिस मियाऊ वाओ मियाऊ जॾहिं वाओ। मिस वाओ जी पर्ची निकिती हुन खां पोइ कंफ्यूज थी वियो आहे कॉन्फिडेंस चलो जेको ठीकु डाउन आहे। थी वियो आहे सफ़ा मुर्शिद जा ready सेल सड़ी विया आहिनि हा, या change बिल्कुलु कयो। change कयो हिन जा आखी cell। चेंज कयो चेंज थी ओके जी ओके एनर्जी मूंखे हिन मां पराठो कढी करे खारायो इन में नांग अथव तो शाबाश तव्हां महिमाननि खे नांग ॾींदा आहियो ज़ेबा गुल के लिए सॉन्ग सिंधी त न सम्झदी आहे ना सिंधी न। न बलोची जेको तव्हांखे सिंधी वणे शोर चलो ठीकु आहे मां बलोची सॉन्ग थो कयां बुढ़ता है दिल दस्ता गो खना मचिया मर्दी त ये जानी था औका याना हे गानो आहे वो हाँ, पोइट्री हे गानो वांगुरु थो आहे चवे हे गानो आहे ये बलोची 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 गानो मां ॻाइणो उहो आहे। मूंखे बि ईंदी आहे पर मतिलबु हीअं न जीअं गीत न पढ़ंदा वाह आहियूं वाह दी आखी ॾे जीअं जीअं बस आखी ता चमाड़े न, दी तव्हां ईअं चयो न एक्टिव थी वियो हाँ, त हाणे मां active। एक्टिव अच्छा, जॾहिं ठीकु आहे, आहियां ठीकु आहे, त छो त शो ई तव्हां हलायो न सुठी ॻाल्हि आहे मां मज़ाक पई कयां हा, पुछोसि पर हिन न जेको मतिलबु इहो सॉन्ग चयो न इहो सॉन्ग न शाइरी आहे यार, पोइट्री तरकीब चई था वियो करे। हा जीअं न उहो गीत दणी जा गॾिजी ॻायूं जो त थदरा मींहं वसाए उहो वांगुरु पोइट्री चई वियो हा ॿुधायो हाणे सुर बि न हुयो मां छॾियां आखी नथो छॾे
ॿियनि सां कंदो आहे न, मुंहिंजे मस त चढ़ियो आहे। मां नंबर न ॾिनो तॾहिं तूं बड़ा छॾे हा, इहा ई ॻाल्हि मूंखे बि। बुढ़ता दिल दस्तागू बुढ़ता दिल दस्तागू खाना माचिया मर्दी थईए दे जानी था हो खाया ना। अॻिते याद इन गाने सां ब्रेक वठंदासीं, काॾे न वञो, मिलूं था अहिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सर शो में सभिनीनि खे वरी वेलकम चवंदासीं जी। त असां सां गॾु मौजूदु आहे ज़ैदू ऐं आकी, जेको पाण में विढ़नि था, पाण में ॻाल्हाइनि था। मूंखे त ईअं लॻे थो मूंखे ॿिया महिमान ईंदा हुननि सां तव्हां सां बि ॻाल्हायूं था या ख़ुदि ॻाल्हायूं पिया। मूं सां त तव्हां ॻाल्हायो था, लेकिन मूंखे इलाही शो में मज़ो पियो अचे, छो त अगरि एक्टिव महिमान ईंदा आहिनि न, जेके मतिलबु मज़ो कंदा आहिनि, त व्यूअर्स खे बि मज़ो ईंदो आहे, उन्हनि खे बि मज़ो ईंदो आहे, मूंखे बि मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु सुस्त महिमान जेके ईंदा आहिनि मज़ो न, पियो अचे। कीअं पियो लॻे सेट वग़ैरह? ॾाढो सुठो पियो लॻे। पहिरियों फर्स्ट टाइम तव्हां मूंखे ॿुधायो त फर्स्ट मां तव्हां एक्सपेक्ट छा कयो हुयो त कीअं हूंदो शो? मां बिल्कुलु ॾिठो हुई, मां तव्हांजो शो काफ़ी दफ़ा ॾिठो आहे। मतिलबु इनमें सिंधी कल्चर वग़ैरह इनखे प्रमोट सुठी ॻाल्हि आई आहे। मुंहिंजी वीडियोज़ में काफ़ी मतिलबु इहो हूंदो आहे कि सिंधी सिस्टम जेके हूंदा आहिनि उनखे प्रमोट कंदो आहियां ऐं ॾाढो सुठो मूंखे मज़ो न, आयो। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे, असांजी टीम जी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके असांजा सिंधी टिकटॉकर आहिनि उहे अचनि शो में। जी अमूमन असांजा जेका वधीक गेस्ट आहिनि त उहे असांजा सिंधी टिकटॉकर हूंदा आहिनि। टिकटॉकर सभु ईंदा आहिनि, सभु टैलेंटेड आहिनि, लेकिन सिंधी टिकटॉकर खे न इलाही घटि चांस मिलंदो आहे। हाँ बिल्कुलु इहो त इहो शो उन्हनि लाइ आहे, ऐं मतिलबु इहो शो करण में मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त मूं वटि जेके महिमान अचनि था असांजा सिंधी टिकटॉकर आहिनि, पंहिंजा टिकटॉकर आहिनि, ऐं वरी हितां अचनि था, वरी माशाल्लाह अञा वधीक फेमस था थियनि। बिल्कुलु सोचियो छो था हेॾो? अच्छा, को सेल वेल जो मसलो आहे? ना सेल जो कौन है? ओके रेडी। थोड़ो कंफ्यूज थी वाला कंफ्यूज ना है यार, तो कंफ्यूज। अच्छा अच्छी का रेडी। ओके ओके, कहिड़े टिकटॉकर सां वीडियो ठाहिण पसंदि कंदो? सभिनी सां हिकिड़ो फेवरेट फेवरेट जंहिंसां मिलण जी ख़्वाहिश हुजे? ज़ेबा गुल। तव्हां ॿुधायो। दुर्दैन ईमान। हाँ? दुर्दैन ईमान। हाँ? दुर्दैन ईमान। दुर्दाना, अच्छा दुर्दाना। अच्छा, ओके ठीकु आहे। कंहिंसां वीडियो ठाहिण पसंदि न कंदो? बिल्कुलु बि न। ज़ेबा गुल न चइजो। देखो ये एंटी थी न, मां कंहिंजे अगेंस्ट थी वई आहियां पोइ। न तव्हांजी पसंदि नापसंदि आहे, फनी आहे। तव्हांजो नालो रखी खयो हूंदो पोइ तव्हां हुन जे अगेंस्ट थियो? न बस पोइ हर कंहिंजो वरी सोच आहे न। पोइ ॿुधायो। गुड हो गया जी। ये ऐसे शुगर में लगाए रखो। हाँ जी। तव्हां कंहिंसां वीडियो ठाहिण पसंदि न कंदो? मां कंहिंसां न ठाहिण पसंदि कंदुमि। मुंहिंजे लाइ चवंदो न तोसां हेॾियूं ठाहींदुमि। हाणे बुकिंग कराए छॾी। मां न ठाहिण पसंदि कंदुमि त हुन सां अज़हर सां। अज़हर की? अज़हर किंग। मां चवंदो हुन सां ग़लती में बि मुंहिंजी न ठही वञे। पर शक्ल छो हीअं ठही आहे? हाँ मतिलबु पापे ते मथां कुटे। न कुटे मां बि बरो चां। शो में बि भले चई हा न कुटण जी ॻाल्हि ईंदी आहे त ख़बर थी बरो चङी हूंदा आहिनि। न, असांजा सभु सिंधी टिकटॉकर आहिनि, सभु महिनत था करनि। हाणे कल्ह हुनजो हिकिड़ो जिन नेक्स्ट जेको शो थियो हुयो, नेक्स्ट थी चवां प्रीवियस जेको शो थियो, उनमें हुनजो ई दोस्त आयो जंहिंमें फरहान बलोचाई जेको, उन्हनि खां मां पुछियो जहिड़ो वारी वीडियोस कयो था, धमकियूं ॾियो था, चई असां फ्री प्लान आहे जीअं असां हिक ॿिए खे फॉलोवर्स मिलनि, उहो असां वधीक फेमस थियूं। मां इन जे करे त हिन सां वीडियो न पियो ठाहिण पसंदि कयां न, छाजे करे त हो बिल्कुलु हिकिड़ो स्क्रीन ते फेक नज़र ईंदो आहे। अच्छा, छो त हुनजी प्लानिंग हूंदी आहे न। फेक थी त फेमस थियो आहे, हुनजो पंहिंजो आहे, मेहनत करे थो। फेक नज़र ईंदो आहे, मेहनत करे थो। लेकिन नन्ही इंसान पंहिंजी पर्सनैलिटी हो सॼी ॿार आने न, तूं मिल थोका फलांटी मटी मिलो यार, तव्हां पंहिंजो मसलो सॉर्ट आउट पाण में कयो, सॼी आवाम छो परेशान थी रहो। उहो मूंखे बि ख़बर आहे। ओके, कहिड़े टिकटॉकर सां वर्ल्ड टूर ते वेंदो? वर्ल्ड टूर हाणे जेको नालो खणी छॾियो घड़ी घड़ी उहो न खणो था। अच्छा जी जी टूर तव्हां कराईंदव? हा, असां कराईंदासीं।
मां कराईंदमि कहिड़े टिकटॉकर सां वर्ल्ड टूर तव्हां सां ई वेंदुमि मूंसां हाँ जी थैंक यू हाणे तव्हां ॿुधायो मां बि तव्हां सां ई छो त कॉपी आहे इहो कॉपी आहे न कॉपी न आहे मां अॻ में ई सोचे छॾियो अच्छा हुयो ॿुधायो तव्हां छो वेंदो मूंसां हा रीज़न ॿुधायो पंहिंजो तव्हां मुंहिंजा सिंधी बि आहियो फेवरेट बि आहियो थैंक यू ज़ेबा गुल दिबागुल बि आहे लाज़मी थोड़ी यार हिकु फेवरेट हुजे दिलि इलाही वॾो हूंदो आहे हा अॼु ताईं ॾिठो त न केतिरो हूंदो आहे हाणे तव्हां ॿुधायो हा, तव्हां छो मूंसां वेंदो मां तव्हां सां इन करे वेंदुमि त तव्हां शो में घुराई आहे न पैकेज बि इन्हनि जो हूंदो हा असांखे सिर्फ़ु वञिणो आहे ठीकु आहे ओके हाणे रैपिड फायर आहे मां तव्हांखां सवाल पुछंदमि तव्हांखे जल्दी में जवाब ॾियणो आहे ओके जी टिकटॉक या इंस्टाग्राम टिकटॉक या इंस्टाग्राम जल्दी में जवाब ॾियणो ओके आहे जी ओके रेडी हाणे चओ रेडी तव्हां सभी मांखे चवंदा हा बसि हाणे मां सफ़ा सही आहियां हाणे मां सफ़ा सही आहियां समी कहिड़ो मुंहिंजो भाउ आहे अच्छा उहो बि ईअं मतिलबु ईअं मुरझाए वेंदो आहे न पोइ हुनखे चवंदा हीअं करिणो आहे हा मां सफ़ा एक्टिव आहे वरी बि सुम्ही पवंदो सही आहे पुछो हाणे पुछो अरे मतलब थी वियो या ॿी रिकॉर्ड टिकटॉक या इंस्टाग्राम थिए थो TikTok। शो हले पियो ओके जी टिकटॉक ठीकु आहे घर जी मानी ॿाहिरि जी मानी घर जी वाणी सेल्फी ऑटोग्राफ सेल्फी पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर वर्ल्ड टूर पाकिस्तान टूर छो न पाकिस्तान पंहिंजो मुल्क आहे कहिड़े टाइम बि घुमी ॾिसी था सघूं सिंधी टिकटॉकर या उर्दू टिकटॉकर उर्दू टिकटॉकर मुंहिंजी मर्ज़ी वरी तव्हां सिंधी कराईंदा छा सिंधी पाण में हा वॾा सही आहे हिनजी मर्ज़ी आहे न सिंधी वाकई माण्हू विढ़नि था, पाण जाए विढ़नि बि था। ऐं उर्दू टिकटॉकर्स पाण खे सपोर्ट कंदा आहिनि हिक ॿिए खे केॾो हा, सपोर्ट हा, कंदा आहिनि इन्हनि विड़ी विड़ी ॾींहं या राति ॾींहुं लव मैरिज या अरेंज मैरिज लव मैरिज एॾो ख़ुशि छो थी वियो लव मैरिज हुजे न अगरि को ॿियो अची करे गले में विझे त पोइ वरी बाद में यको रोअण खां भला पोइ कोई ॻोठ जी लाइफ या शहर जी लाइफ शहर जी लाइफ ॻोठ जी छो न अगरि तव्हां कंपेरिजन में अची वञो त पोइ में ॿई सही आहिनि ॻोठ जी लाइफ बि सही आहे न तव्हां शहर जी छो न मतिलबु शहर जे हिसाब सां हर शइ जी सहूलियत बचपन या जवानी बचपन जवानी छो न जवानी न छो बस जवानी में बदमाशी हूंदा आहिनि तॾहिं सर्दी या गर्मी सर्दी रोशनी या अंधेरो रोशनी अंधेरो छो न पोइ तव्हांखे राति छो थी वणे पोइ तो ते राति जो तव्हांखां मुंहिंजो ॾींहं या राति तव्हां चयो राति राति कोन चयो मां ॾींहुं चयो हा ॾिसां थी Repeat तव्हां करे एक्टिव check आहियो या करे न मां ॾिसां थी तव्हां एक्टिव आहियो या न ओके जी देसी स्टाइल या वेस्टर्न देसी स्टाइल ओके फैमिली गैदरिंग या फ्रेंड्स गैदरिंग फ्रेंड्स गैदरिंग फैमिली में पाण खुली करे नथा ॻाल्हायूं फैमिली में उहो एनवायरनमेंट असांखे नथा ॾियनि तंहिंजे करे फ्रेंड्स जी गैदरिंग हुआ पहिरियों आहे शो में पहिरियों जे फ्रेंड्स गैदरिंग चयो आहे अच्छा जी थैंक यू ठीकु आहे हाणे तव्हांजी वारी जी पुछो टिकटॉक या इंस्टाग्राम ऑब्वियसली टिकटॉक सेल्फी ऑटोग्राफ सेल्फी पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर वर्ल्ड टूर ॻोठ जी लाइफ या शहर जी लाइफ बोट जी लाइफ लॻे त न त तव्हांखे ॾिसी फुल यो आयो लेकिन ॻोठ जी लाइफ छा आहे न त मतिलबु ॻोठ जी लाइफ में इहो ॻोठ जी लाइफ सफ़ा तमामु सुठी हूंदी आहे ऐं सादी ॻोठनि हूंदी में त आहे इलाही जहिड़ा न हूंदा आहिनि जहिड़ा हूंदा आहिनि जहिड़ा त हूंदा आहिनि जहिड़ा जाते काथे हूंदा आहिनि, शहरनि में जहिड़ा बि जहिड़ा हूंदा जहिड़ा न शहरनि में एॾो शहरनि में इग्नोरेंस आहे ॻोठनि में न आहे न ॻोठनि में भितियुनि न चढ़ी कल्ह मायूं ईअं उड़ंदियूं आहिनि। ॻोठाइण लाइ जी मासी सिंधी मोरा वारी टिकटॉकर या उर्दू टिकटॉकर उर्दू तनकीद या तनकीद बा इस्लाह तनकीद अगर कोई इस्लाह तो करे वो सही ना है न तनकीद कंदा आहिनि जो तव्हां कयो क्या कयो बचपन या जवानी बचपन तव्हांजी मुंहिंजी जवानी आई आहे क्लेम से माण्हू वॾो अथव अची ॾाढी आई हूंदो न न अची ॾाढी न आई आहे ॾाढी आई आहे ॿ टे पूरी वार वीचारे ॿ खे टे वार हूंदो त अच्छा न ॾाढी न आई सर्दी या आहे गर्मी रैपिड फायर आहे चुप कर सर्दी सर्दी छो त गर्मियुनि में मां कारो थी वेंदो आहे अच्छा उस ते न घुम न केर उस ते न गर्मियुनि में हूंदी कमरे में बि हो ई हूंदी आहे न मूंखे लॻे त वायरस साहब आया हुन चोला ठीकु आहे अॻिते अॻिते पर जॾहिं पंहिंजो असां अॻिते मां की वञा हा चुप उस में न पंहिंजे टाइम ते चुप आहियो मुंहिंजे टाइम ते अलाए छोकिरी थो अचे मां सभु ॿुधाए छॾियो पंहिंजे टाइम जो बि सभु ॿुधायो न, न। पोइ बाद में तव्हां शो पर तुंहिंजे टाइम मां हीअं वेठो हुअमि
मतलब तुझो हुयो न वो टाइम अच्छा ठीक है ठीक है उसमें न गम न ॾींहं या रात रात रोशनी या अंधेरो अंधेरो लव मैरिज या अरेंज मैरिज अरेंज मैरिज तू लव चले पर्सनल लाइफ ना भले चाहे कुछ भी चाहिए तो हाँ, सके। देसी या वेस्ट फ्रेंड देसी फ्रेंड्स गैदरिंग या फैमिली गैदरिंग फैमिली सब अगेंस्ट जवाब ॾींदा आहिनि सोचे सोचे त मां हिन जी इधर की न तव्हां न न मूंखे हिन जा भाई वो सवाल ॾिसंदा माण्हू त कॉपी तो करे मुर्शद जो कॉपी न न मां तुंहिंजी कॉपी नथो कयां मां वो जबर तक नथा कयूं था अगेंस्ट तो जेके हाँ माण्हू सब न अगेंस्ट उहे जेका मुंहिंजी चॉइस आहे मां पंहिंजी तो चॉइस अॻे रखां ओके जी ठीक आहे अॻिते खत्म ख़तम थी वियो बस एतिरे में ओके तव्हां ब्रेक ते वञो जो लास्ट सेगमेंट है वो करे ब्रेक में टाइम आहे टक्कर दी आहे ठीक आहे बस ओके तो ठीक आहे तव्हांजे हथ में हुजे त तव्हांखे जो अकाउंट सस्पेंड था करे सघो त कंहिंजो कंदो मां कंहिंजो बि कोन कंदमि मुंहिंजा पहिरियों अहिड़ा केतिरा एंटी आहिनि पोइ वरी मसइलो थींदो अगरि मां कुझु बि तव्हां चयो कंहिंजो कंदो हे ॿुधाईंदो मां कंदमि मिस वाओ जो यार जी दोस्त आहे हेॾी सुठी इन टिकटॉकर करे आहे मां हेॾे पुॾे सां छा अथसि रिएक्शन त मां ईअं ॾिसां पियो वजह रीज़न बि त ॿुधायो न रीज़न रीज़न त मां पुछां न हाँ तू हाँ, ठीक है, तव्हां ॿुधायो हाँ हुननि जी मर्ज़ी आहे रीज़न पुछे न पुछे ओके ठीक आहे सही आहे मां रीज़न न पुछंदमि हाँ ठीकु आहे गुड आहे ओके अहिड़ी कहिड़ी टिकटॉकर आहे जेका मेकअप खां बगैर चुड़ैल लॻंदी आहे मेगा मेगन हाँ तो मेगन मेकअप में वरी कहिड़ी मेकअप न कंद मेकअप मतलब यार असल में बिना छा आहे मेकअप जे उहा बि ॾाढी वारी पंहिंजे घटि में कंदी आहे जीअं माण्हू मूंखे ॾिसी खिलनि हाँ हुनजो मां ॿुधो आहे न उहो चवंदी हाँ मां बि ॿुधो हुयो मांसि पर पर वो डिॼाए त न नी ओ मतलब माण्हू हुनखे ॾिसनि मेकअप खां बग़ैर जेके बि सभु किनियूं लॻंदियूं आहिनि ऐं हिकिड़े खे टारगेट न कयो छो सभु तव्हां सभु चवंदव हा हिन सब में पॉइंट ज़ेबा व्यू गुल आहे अथव पर मेकअप काथे कंदी आहे कॾहिं कॾहिं कंदी हूंदी न, उहा तव्हां कहिड़ी उहा ख़बर नेचुरली आहे कंदी आहे। न कंदी आहे न ॻाढ़ा हूंदा अथसि चप सो सुठी लिपस्टिक त हाणे सफ़ा न। लिपस्टिक लिपस्टिक हाणे मेकअप हक़ न बि आहे नथसि इहो मेकअप न आहे लिपस्टिक बि नथी हणी सघे न उहा तव्हां हाणे छा छा हणी आयो हाणे लिपस्टिक बि नथी हणी सघे मां छा चाड़ी लाइनर मस्कारा सभु तव्हांखे ख़बर लाइनर मस्कारा अरे यार काफी हो त ॾिसण वारा बि चवंदा त मूंखे लाइनर अच्छा तव्हां जेबल Hair गुल लाइ मूंसां dry. था विड़ो सही आहे तव्हां मूंखे चयो मां बि तव्हांजी फेवरेट तव्हां मूंसां विड़ो था ठीकु आहे ठीकु ना मतलब आहे हिकिड़े मेकअप जे हिसाब सां न तव्हां न बसि ठीकु आहे ठीकु आहे ओके जी टिकटॉकर तव्हां फेमस आहियो माशाल्लाह तव्हांखे माण्हू सुञाणनि था त जॾहिं तव्हांखे कोई तव्हांजा फैन अची मिलंदा आहिनि त तव्हांखे कीअं लॻंदो आहे सुठो लॻंदो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजे नेचर में जेके बि मिलंदा आहिनि सभिनी सां मिलंदो आहियां हा इहो आहे की मां फ़ोन ते वधीक न ॻाल्हाए सघंदो आहियां उन्हनि खे काफ़ी हूंदा आहिनि कंप्लेंट कंदा आहिनि की यार तव्हां फ़ोन था खणो हे हो माण्हू त चवंदा आहिनि त तव्हां अकड़ू आहियो कंहिंसां मिलंदा न आहियो छा इहो सच आहे न न अहिड़ो कुझु बि न आहे मुंहिंजो नेचर मां तव्हांखे शो में जेके माण्हू ॾिसां हुनखे हुते बि ख़बर पइजी वियो हूंदो की मुंहिंजो नेचर छा आहे मां मतिलबु अगरि हाणे बि वेंदो आहियां घर में घुमंदो आहियां सब्जी कॾहिं वठी ईंदो आहियां कॾहिं कुझु मतिलबु इहो न आहे कॾहिं कॾहिं ईअं थियो त तव्हांखे घर वारनि चयो त वञ हो वठी आ ॾही वठी आ तव्हां ॾही वठण विया हुजो रस्ते में फैन मिली हुजे ॾाढे ॾही थो वठी वञे मूंखे ॾही वग़ैरह इहे सब्जी वग़ैरह वठंदे काफ़ी दफ़ा ईअं ॾिठो आहे फैन हा जी भले नंढा शइ हूंदा आहिनि हुनमें घणो करे मां नंढे भाउ खे मोकिलींदो वठी ईंदो आहे वॾा सामान तव्हां पाण वठण ईंदा जी न घर जो कमु करण में त पोइ कोई ऐं न आहे त हर ॾही बि घर जी ज़रूरत आहे खाईंदासीं बि असीं पाण त हिन में छा आहे न हिनमें इहो जो थोरो जेके शॉप्स आहिनि असांजे घर खां थोरो परे न हाणे एतिरो परे केरु ईअं पर नंढे ते वरी असांजो जेको सिस्टम आहे इहो देसी सिस्टम नंढे ते हर कोई जेको वॾो हूंदो आहे नंढे ते रोप कंदो आहे रोक कंदो आहे बिल्कुलु ठीकु आहे ईअं कचेरी कंदा रहंदासीं काॾे न वञो मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सर शो में मौजूदु आहे ज़ैदू ऐं आकी त इन्हनि ॿिन्हिनि खां पुछंदासीं पहिरियों ॿुधायो त कहिड़ो सेगमेंट जेको आहे तव्हांजो फेवरेट आहे ॿिन्हिनि जो शो त तव्हां ॿिन्हिनि ॾिठो आहे तव्हांजो परचेन वारो आहे मां लॻे थो हाँ परचन वारो थी वियो तव्हांजो मुंहिंजो बि परचन वारो आहे फेवरेट आहे इहो मतिलबु सही आहे
फेवरेट नथो थी ना तव्हां त हिन में एॾा परेशान थी वियो त मुंहिंजो कोई दुश्मन न थी वञे, कोई अगेंस्ट न थी वञे। न मुझे रोस्टिंग मां कैरेक्टर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सफ़ा तव्हां इज़ी थी वञो, को बि मतिलबु एॾी बारीक नोट न कंदो, छो त सभिनी ख़बर आहे हाणे हर कोई पब्लिक प्रॉपर्टी थी वियो आहे, जेको टिकटॉकर आहे, जेको फेमस थी वियो आहे, हाणे उहो पब्लिक प्रॉपर्टी आहे। बिल्कुल वो था जेको कंहिंखे उहो पसंदि ईंदो, कंहिंखे न तनकीद जो ईंदो। ॻाल्हि आहे न, पोइ उनखे पोइ माण्हू आंस करे वठी करे हलंदा आहिनि कि तनकीद भाई माण्हू मूंखे सुठे वे में बि करे थो सघे, मां सभिनी खे ईअं थोड़ी चयो तव्हांखे तनकीद ग़लति वे में करणी आहे, को तनकीद सुठे वे में थो करे सघे। अगलो तनकीद कीअं थो करे, इन ते बि त डिपेंड थो करे न न ॾिसो, तव्हां मूंखे अगरि कोई चए थो त हिनखे इहा तनकीद करणी आहे, मां हुनजी तारीफ़ में तनकीद करे वठंदमि, इहो त तव्हांजे मथां हूंदो आहे न, तव्हां कीअं तव्हां हुनखे तनकीद कयो। हलो ठीकु आहे, हाणे असां गेम खेॾंदासीं, असांजी हेडफोन वारी इहा तव्हां ॾिठी अथव? जी ओके ठीक है ओके। हर गेम जैदू का स्टार्ट किया, कुछ तव्हां खां बि स्टार्ट कयो। जी बिल्कुल, फिर स्टार ख़राब थी वेंदा। बेचारे कीअं घुरायो को मसलो न आहे, हाणे आवाज़ नथी अचे। असां ॻाल्हायूं नथा। गुलान जी कुंडी। माशाल्लाह बियर कुछ त चओ, कुछ त ॻाल्हाए जेको सम्झे तो वो चओ त सही हाँ न। तो वो समझो कुंडी में बोलो। चओ चओ, ग़लति ग़लति चओ। दॿे मां हाँ दॿे मां बोतल। मां खिलाऊं मुंहिंजी वारी बि ईंदी। न न सम्झी ज़ेबा गुल। हाँ हाणे सम्झी वियो ॾिसो, कंफ्यूज थो वियो वीचारे खे। ज़ेबा गुल सही हो ना? हाँ, सही है अरे मुझे मां जो ॾेचुमि तॾहिं सम्झियो। हाँ तव्हां न चओ, सम्झी वेंदो, तव्हां साम्हूं वेठा आवाज़ न न आवाज़ न पई अचे, मां हिननि जी लिपसिंग सम्झियमि जेका प्यार भरी निकिरे थी हिननि जी। थोड़ो परेशान बि न करिणो आहे न। ओके ओके नेक्स्ट। ओके हाणे मुश्किल तव्हां बि सम्झायोसि था, त तव्हां सफ़ा सम्झायोसि था। से मां बि थोरो कंफ्यूज हाँ। कयां। अम्मा अम्मा डिन्नी अम्मा लस्सी खड़ी आ। मानी अम्मा डिन्नी मानी। ओके ओके हाँ लाया लाया ना मां छा चयो? थोड़ो लिपसिंग सही त कयो। थोरो सही कयो। कौन समझो थोरो सब कंफ्यूज थोड़ा समझ नथो अचे। थोड़ो ॿी आहे थोड़ो। मासी मोरा माशाल्लाह। है ना? अला हयाती ने मासीअ खे। मासी मोरा मासी साईं फेवरेट है मासी। हाँ बिल्कुल। टैलेंटेड है ली अलाई हार्ड वर्कर आहे, अलाई। बिल्कुल। मल्लीर कैंट मल्लीर जी हाँ मल्लीर जी मलाई अलाए छा कुछ लाया पायो पायो जवाब समझ में ई नथो अचे न। ॿुधो तव्हां पहिरियां जेको आहे न लिपसिंग सही कंदा हुआ, थोरो ॻाल्हाईंदा हुआ, हाणे रुगो हाणे तव्हांखे लिप सिंगिंग मैचिंग नथी अचे। थोरो ॻाल्हायो, आवाज़ूं ई नथो अचे। मां शो ॾिसंदो हुयमि न, हुन में आवाज़ निकिरंदो हुयो तव्हांजो। असां ॾे निकिरे त तव्हां ॾे कोन निकिरंदो। हाणे बि निकिरे त बस तव्हांखे नथो तव्हांखे अचे। नथो अचे। मॉडल ईअं लॻे शो में तव्हां ॿुधंदव शो में ॿुधंदव, गूंगा हिते वेठा कोन आहिनि, इशारा ॿुधंदव। वॼनि। हा छो गानो फुल आहे न। पायो, शो पायो, में बाद जल्दी में तव्हांखे पायो, ॿुधंदव। हलो हलो पर लिपसिंग थोड़ी मतलब क्लियर
मथुरा यार मतीरा का नहीं मथे हेड तू त तव्हां हिकिड़ो करे न अच्छा ठीक है ओके जी ओके ताके समझो तो ता नहीं समझे तुम थोड़ा चप चोर अच्छा मां सिर्फ पैर छोड़ा ज़बान ऐं ॾंदनि जो थो यूज़ करे ॿीहर मां सखर खां आयो आहियां वाह जी वाह मकली टकली मतली टकली इहो काॾां अचे आइडियो बात करे आए तो असां एतिरो तव्हांखे ॿुधायो त मकली ईअं थींदो हाणे पाण वरी पियो मकली कोसा छा पिया कयूं असां घर पे टकली जे लाइ त वरी हीअं इशारो जो आहे न त वो टकली तारी वार मतिलबु- समझो आ न न चल समझ क्या था करी के टकले के तो घराण पे टकली चलो ओके डार्क सा शो ये मिनट में बताएं ओके ॿुधे त नथो न न ॿुधा न पियो इहो छो त हर गेस्ट जो सवाल थींदो आहे न इन करे सम्झनि तकड़ में डार्क सा शो मूंखे बि ॿुधाए छॾी मूंखे हा तूं इशारो न तव्हां सम्झी वेंदव बुरको बरको अगर ये जो इशारनि में से हाणे वरी बरको हां रहो रहो हाणे चई इशारे से जाए तो इशारे में समझो कुछ नथो जाए कुंवारे हां हाणे सम्झो हा 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 मां सम्झियुमि तव्हांजे बस फेस कयो, एक्सप्रेशन मां हां हा न मुंहिंजो हां मणस हा तव्हां चओ या तव्हां चओ मुंहिंजो मुड़ुसु तव्हां सही सां ॿुधायो मुंहिंजो मणस। उहो ई सम्झे पियो मुंहिंजो मौस्ती इहो छा आहे मां केरु आहियां अरे यार ये ए काने मुसा करियो भी सीधे ने मुंह का मार के रहा मुड़सी और से झाक अच्छा मुर्सी मणसी मोची मच्छी मुझे मोची की थी दो बोरची तव्हां ॿई ॿुधायो पहिरियों चढ़ी करे ॿुधायो था न मुंहिंजो अॻियो ई त नथो अचे सम्झ में सम्झी वठो न मुंहिंजो इसो पानी मुंहिंजी मुंहिंजो मुर्शिद मुंहिंजो मुर्शिद आवाज अच्छी वाली है मुंहिंजो मोची चा का दो बात हराई दोस्त मुझो मुर्शिद मुंहिंजो मुर्शिद। मुर्शिद हां यार, हिकिड़ो last तव्हां त पुछो पोइ था। हिन में मुर्शिद में हो करे सघो पिया पोइ मां पंहिंजे लाइ चयो आहे पोइ चयो मां हाणे छा कुझु ॻाल्हाए वियो हां ताचो मां के रहा हेलो वरी 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 पाओ ॻाल्हायो त सही न ठीक है समझो ताज हो था एक्सेप्ट मां ॿुधां सही न मां ॾिसां न लिपस्टिक कीअं कयो था वीचारे सां मां ॿीहर चओ। ॿीहर चओ तूं असांखे बि कोन ॿुधण में अचे थो हा गॾा गाॾो इहो त हीअं त हीअं हा सही आहे किए किए हीअं त हीअं माजू हा त हीअं गॾो हीअं ॿार गैपिंग में लोड
पींघो हाँ जी सही आहे सभु ग़लति अलाए तव्हां कयो सब गलत है न ना सही कर टे ग़लति हुयसि न हाँ, ॿ कुछ। सही हुयसि न टे सही हुयसि जोरी टे सही ग़लति। कराया न मां सही पंहिंजे ना, मुझे वाली दाता शो सही हुयो मुड़ुस तो चवां मुझसे सही ना मुर्श न कुंवार सही हुयो पींघो सही हुयो पींघो कुंवार ऐं कुंवार बाक़ी टे ग़लति हुया हा टे सही हुनखे टे ॾियो। गलत हाणे अवां जी मुझे वाली हा हा मुंहिंजा शक थी विया आहिनि। अल्लाह खैर करे हा स्वेटर सूट सूट हम्म ईअं कीअं एॾी जल्दी ना में ना पाया तो वापस तो जी अगर कुछ एड़ो सिंधी अल्फाज को मुके समझ में न ईंदो को इन जा नाला जो मुके खबर न हूंदा जेके लेडीज वगैरह पाईंदा अच्छा हां इन करे बताया मां त हिते ॿुधी करे बि नथो सम्झां को जा तो न उहो ई ॿियो सोचां पियो पुछांसि त ॿियो पुछांसि हे वीचारो कीअं कंदो कुए छॾे सही आ ॿीहर ॿुधायो मौन मौत हाँ मोहन जो दड़ो हाँ हाँ न चओ सा कीअं सम्झी वियो ओ, गानो बंदि इशारे सां न गानो बंदि थी वियो गानो हले थो बंदि थी तो मां ख़बर पवंदी हिकिड़ो सो रोड़ीअ खां रोड़ी खां बिल्कुल ॿीहर रोड़ी एयरपोर्ट जहाज मां ट्राई कयां मुंह सां यार चयोसि थोड़ो लिप सिंक भी कर ए इशारे सक्कर वारी पुल रोड़ी वारी सक्कर जो पुल रोड़ी वारो पुल हाँ रोड़ी वारो पुल हा हाँ दादू उन रोड़ी वारे पुल का आयो आ हा उन खां आयो आहे? उन खां दादू 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 हा उन रोड़ी रोड़ी वारो पुल दादू दादू वारे पुल ते अरे मां सम्झांसि हिते ॿुधो ॿुधो हेॾे हेॾे खां दादू सक्कर खां दादू हाँ हाँ रोड़ी खां दादू सक्कर खां दादू आयो आया रोड़ी 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 खां टकरी रोड़ी डोकरी सही ॿुधायो वरी अलॻि अलॻि उहो ई त नी मां बि सोचां पियो रोड़ी 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 हा सक्कर दादू रोड़ी रोड़ी खां रोड़ी खां लारायो उसने ओके रोड़ी खां दादू दादू हा रोड़ी खां दादू लायो लायो केॾो चिंतो कयो बोता इहो ई पियो चवां रोड़ी खां लॻे थो हिन में दादू तव्हां गानो बंदि थिए त पोइ ख़बर थी पए हा कीअं आहे या न गानो हले पियो जॾहिं तव्हां बाद में बंदि कयो। गानो हलेसि पियो नेक्स्ट पायो 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 हो जमालो हा एतिरे में कीअं सम्झी वियो
लॻे थो गानो बंदि आहे हा गानो हिनखे शक थिए थो एतिरे में छो की त गानो स्टार्ट थियो न त अञा म्यूज़िक स्टार्ट न थियो शहला जो सिर्फ़ु ख़ाली गानो थो हले आवाज़ वारो चए थो एतिरे में की सम्झी हिनखे शक थो थिए हा पंहिंजी साई छो त शहला हो जमालो क्लियर आहे हो जमालो हा ओके गानो तो हो रहा है मुझे तो थोड़ी है यार न त गानो अञा ओके, ओके, स्टार्ट न पायो। थियो ना हलो पियो गानो हाणे बि हले थो ॾिसो न हा चलो ठीकु आहे अगेन वार कुंवार कारो हा कारो वगो हा ओके जी अकीब तव्हां पुछोसि आसान पूछ जाए हा हा टेंशन न वठो तव्हां क्यों तो लाइन न हुजे न पूरो हा चटापट पटापट चटापट च च च कुछ गला भी एक ही है यहाँ कंटिन्यू हुआ कंटिन्यू आहे अच्छा चटा पट पटा पट चटा कुछ जेके मां बाद हाँ चटा पट चटा छा जेके मां- चटा पट पटा मतलब इहो अलॻि छा यूज़ कंदा आहिनि चटापट कोई सॉन्ग का कुछ आहे या पहिरों अल्फाज ॿुधल आहे या नयो आहे नयो आहे नवो आहे नयो हा आहे अच्छा चटा चटा चटाई न हुई चटाई चटा पट चटा पट जेके मां बाद चादर चटा चटाई न हुई चटाई चटा चटा पट चटाई चटा चटाई चटा अली पढ़ो चटा चट्टा पट। चिपटी चमाट चिपटी में इहो इलाही मुश्किल आहे चटापट पटापट हिन लाइ काथा पुछंदमि एड़ा ॾींदो कान मूंखे सम्झ हा मूंखे सम्झ चटापट अची वियो हलो ॾियो मूंखे हाणे मूंखां पुछ चलो हाणे मूंखां पुछ तव्हांजी वारी आहे अच्छा हली वञा पोइ पुछंदो ना पूछूं था वञा पोइ पुछंदो ना पूछूं खाली का मासी मोरा माण्हूड़ा मिठड़ा मुंहिंजा तव्हां सॉन्ग खे छाड़ दो तव्हां ॿुधो न अदा सही सॉन्ग चेंज कयो हले हे पुछे पियो तव्हां खां कुझु केरु थो पुछे हा माचिस जी तीली आड़े ॾियो हा मूंखे ॿाहिरि ॾियणो आहे न मूंखे बाहि ॾियो मासी मोरा मोरा मूंखे हिते ई बाहि ॾियो हा शाबाश ई ई ए दुश्मन आहे मूंखे लॻे को दुश्मनी अथसि मूं सां हा मासी मोरा मोरा मां चरियो आहियां मासी मोरा मोरा हा मासी मोरा मां मोर जहिड़ो आहियां आहे छा खाइण वारी शइ आहे ॾिसण वारी शइ आहे माचिस मैक्सी मासी हो जो इस टाइम मां 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 अंडो आहियां मासी हा मासी हथ वधम मासी सी मासी असांजे टाइम में कंहिं खिले पई उहो ई हाणे चली। मासी हे छा आहे हो वरी न चए थो मासी मां मासी मां सीए तो मांखे सी थो थिए मासी मां खे सी मूंखे सी मुंहिंजो सी मासी 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 मां सी मासी 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 अच्छा मासी हाँ, ओके मासी मासी मोरा मो मो मोर मोरा मो हाँ मोरा मोर रे मोरा मोरा मासी मोरा सबर सबर यहाँ आए पायो वापस पायो हेडफोन या कड़ा कन में सूत मासी मोरा जी मोरा मोरा मुरसा मोरा
मोरा मोरा हाणे ॿुधायो मोरो आ मासी मोरा मोरा मासी मोरा मुंहिंजो मुड़ुस आ शाबाश तव्हांजो मुड़ुस आहे न मासी मोरा मुंहिंजो मुंहिंजो जो मुड़ुस हूंदो छा मासी मुड़ुस की थींदी मासी मोरा मासी मोरा 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 मोरो वञे या तव्हां मासी मुरा मोर मासी मोरा मोरो आ मोरा मोरा मोर मासी मुरा मोरो आहे मोरा जी मोर हूंदी आहे अच्छा वो मोर जेको पर वॾे पर छा आहे मासी मुरा मासी मोरा मोरा हिननि जे चवण जो मतिलबु आहे मासी मोरा मोरा मोर जंहिंजा पेर ख़राब हूंदा आहिनि उहो वारो पेर ख़राब न हूंदा, सुठा हूंदा आहिनि मोर जा हा हुनजा पेर ख़राब हूंदा आहिनि ठीकु आहे थी वियो हा थी वियो। हिननि जो थी वियो तव्हां बि हिकिड़ो पुछी थियो। दो बाक़ी बस हिकु तव्हां ब्रेक हिकु आहे पुछो, हिकु बस क्वेश्चन हा न तव्हां भई इज्तिमाही पुछी करे पोइ पुछो आहे न तव्हां पुछो ठीकु तव्हां बि पुछो। आहे ब्रेक आहे हुन खां पोइ भले पुछो ठीकु आहे काॾे न वञो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सर शो में मौजूदु आहिनि ज़ैदू ऐं आकी इन्हनि ॿिन्हिनि खां पुछंदासीं जेके इन्हनि खे बैड कमेंट्स कंदा आहिनि उन्हनि खे कीअं रिस्पॉन्स ॾींदा आहिनि मां डिलीट करे छॾंदो आहियां पोइ हिकिड़ी वीडियो ते एॾा कमेंट्स ईंदा आहिनि सभु डिलीट कंदा आहियो न मूंखे एतिरा न ईंदा आहिनि घटि ईंदा आहिनि बैड मूंखे बेड कमेंट्स तॾहिं ईंदा आहिनि कॾहिं जॾहिं कंहिं छोकिरी सां वीडियोस बनां तॾहिं बेड कमेंट्स ईंदा आहिनि हूअं न ईंदा आहिनि अच्छा छो मुंहिंजा वीडियोस फनी हूंदा आहिनि हुनखे एंटरटेन करण लाइ सभिनी खे त पोइ छोकिरियुनि सां त तव्हां वीडियोस एतिरी न न भरंदा एतिरी न आहियो आहिनि मतिलबु हाणे कुझु ॿ टे भरिया आहिनि हुननि ते मतिलबु कुझु बेड कमेंट्स ईंदा आहिनि या अच्छा पोइ इस्लाम जे हवाले सां कुझु ॿुधाईंदो आहे पोइ हुन में हर को पंहिंजो मौलवी थी करे ॿुधाईंदो भाई हीअं न हीअं अच्छा और सभु मौलवी थींदा आकी तव्हां छा कंदा आहियो मां मूं ॾे ईंदा आहिनि ईअं महीने में हिकिड़ो हफ़्ते में हिकिड़ो तव्हांखे गिड़े छा त मूंखे हिकु महीने में हिकिड़ो थो अचे हफ़्ते में हिकिड़ो थो अचे कमेंट्स सॼा रीड दवा आहे कमेंट्स मां रीड कंदो हकीम आहियां ॾिनी न। आहे महीने में हिकिड़ो हफ़्ते में हिकिड़ो तव्हां कमेंट्स रीड कंदा हूंदव न मां बि रीड कंदो आहियां पोइ हुन में अगरि कोई बि नेगेटिव हूंदो आहे न त हुन ते वीडियो ठाहे करे हुनखे वीडियो में रिप्लाई ॾींदो आहे वीडियो में रिप्लाई हा मतलब मां जो हुनखे तव्हां टिकटॉक famous ते कंदा आहियो ईअं ना त हुननि खे इहो तव्हां वधीक फेमस था कयो ईअं करे फेमस नथो कयां पोइ छा था कयो हुननि इहो? जी बेइज़ती कंदो आहियां मां अगरि हुननि खे उन वे में रिप्लाई कंदो आहियां ठीकु आहे न अगरि उहे करनि था तव्हां त ईअं न कयो न तव्हां इग्नोर उहे कयो बिल्कुलु मूंखे उहो चवंदा पंहिंजो ज़र्फ़ था आहिनि ॾेखारनि माण्हू चवंदा आहिनि त हुननि में ऐं तव्हां में कहिड़ो फ़र्क़ु रहियो हा, मां सही। सिर्फ़ु हुननि खे इहो चवंदो आहियां त हुननि जूं बि फीलिंग्स आहिनि असांजूं बि फीलिंग्स आहिनि जॾहिं हो असांजूं फीलिंग्स हर्ट करे सघनि था जॾहिं हुननि जूं पंहिंजूं थींदियूं त ख़बर ॾिसो पवंदी फेमस इंसान जेको हूंदो आहे न उनखे इहे सभु शयूं बर्दाश्त करणी बर्दाश्त पवंदियूं करणी आहिनि पवंदी लेकिन उन में ऐं उन ॿिए इंसान में न मतिलबु उनजी फीलिंग ऐं तव्हांजी फीलिंग्स में हाणे हिकिड़ो फ़र्क़ु अची वेंदो तव्हां में इलाही वधीक बर्दाश्त अची वेंदी तव्हांखे तव्हां कुझु चाहियो तव्हांखे तॾहिं त बैड कमेंट मिले थो लेकिन हिकिड़ा इंसान कमज़ोर हूंदा आहिनि न कमज़ोर दिलि जा मां उन्हनि में आहियां मां खां बर्दाश्त न थींदो आहे मां सभु चवंदो कमज़ोर दिलि ॿियो हूंदा, असां मां मुंहिंजो पाण जेको emotional टाइटल आहे न मुंहिंजो उहो बाग़ी लिखियलु हूंदो हाणे आहे तव्हां ॾिसो आर्टिस्ट आहियो तव्हांजो दिलि कमज़ोर न हुजणु खपे घुरिजे हाणे असांजी लास्ट सेगमेंट इहो आहे त पासिंग पिलो वारो अगरि इहो तव्हां वटि बीठो हूंदो ऐं तव्हां वटि म्यूज़िक मतिलबु जीअं गानो हलंदो अंताक्षरी त खेॾी हूंदव इहे काइंड ऑफ अंताक्षरी आहे बस जिते बंद थे पोइ पोइ सवाल हुते मां सवाल कंदमि तव्हांखे जवाबु ॾियणो ठीकु आहे ठीकु आहे ओके म्यूज़िक वठो वठो तव्हां वठो वरी के बात आहे ओके एक्टिंग करणी आहे हे तव्हांजो पुटु आहे ठीकु आहे जीअं जेको धड़का ॾींदा चओ पूरे शो में घर में कंहिंजी काई शइ गुम थी वई आहे तव्हांखे शक आहे हिन ते ऐं तव्हांखे इन खां उगलाइणो आहे त हिन वटि ई आयो आहे शइ धड़का ॾियो हाणे अच्छा मुर्शिद स्टाइल में फुल ए तव्हांजे सभिनी खां नंढो ॿार आहे जेको अलाए शैतान आहे तव्हां ख़बर मतिलबु मां तव्हांजा पैसा चुराया नालो हिन जा न त के भाउ भेण जा हिन जा पैसा मतिलबु हे घर तव्हांजो में बाबा आहे, हिन न, मां घर में तव्हांजो चोरी बाबा कई आहे, आहे न मां घर में चोरी कई आहे न ओके स्टार्ट अरे छोरा इहो मोबाइल तूं खणी वए न हा मूंखे शक आहे तूं यकीन ॿुधाइनि था शक आहे न यकीन त न आहे न यकीन पक्का बल्कि तूं कम ई अहिड़ा कंदो आहे बाबा आहे पुट बाबा आहे वो नहीं साहब लगा बाबा है हाँ ये जो पी नथी हुआ
नाए मूड बाबा तुझा क्यों बुधायन था अखियूं मुंहिंजी ईअं ई हूंदियूं आहिनि मां निंड न कई आहे मां खटे वाले खबर है न के मूं वटि नाए मन- मोबाइल मन। नाए मूड मोबाइल हां कुरान सुना है मन मोबाइल क्या कसम था करण ठीक है ओके ओके म्यूजिक हलायो वरी ओरे पास कर अक्सावट ओके जी मूड ना हवा में म्यूजिक हलायो हवा में हुयो ता वट हवा में न म्यूजिक तव्हां हलायो जा- हवा में हो तव्हां जा हथ मां ड्रॉप थी वियो ता हथ में हो ता हथ में ड्रॉप थियो म्यूजिक हलायो या बेईमानी आहे न बेईमानी बिल्कुल भी न आहे तव्हांजे हथ में हुयो असां तव्हां जवाब किरी ॾिनो पियो ए बेचारा मिड़े उन पे बीसा ता का पी जो धड़का खणी हा मां पी गया तूं दड़का ॾेई मोड़ न आहे मोबाइल ताके पैंत बुधाइणो आहे केड़ो हा सभिनि असां ट्रई गॾु पढ़दासीं हां ठीक है भला ठीक आहे ओके गीत धणीअ जा गीत गॾु धणीअ जा। मुका मां बुधाया पुछो ई 5 लख ना शुरू थियो मां चवान केड़ो बुधाइणो आहे जेको असां केड़ो मांखे ईंदो न हूंदो त तव्हांजी पसंदि ताजे कहिड़ी दौर ख़बर जो ही हूंदो मुंहिंजे दौर वरना चाइल्ड फिल्म हो त मुंहिंजे दौर जी हूंदी मतलब पैसो लदम पटतो हा ओके अच्छा पैसो लदम हम पटता पटता, पैसो पैसो वरतम गा, गा ॾिनो में के में ॾिनो की ॾिनो अमर के अमर ॾिनो लो 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 ॾिनो राजा के राजा ॾिनी घोड़ी घोड़ी अरे काम नो का के का करे के अकां उडरी हूंदो न ठीक आहे थी वियो म्यूजिक था हलायो इलाही वॾो थी हा, वेंदो तव्हांखे देरि नथी थिए मुके बिल्कुल दे थी म्यूजिक हाणे त जेको वेठे विच में तव्हांखे पहुचे करंट था छा हिन में ना हिन में त ता दे म्यूजिक बंद कर दे ता- सिंधी सेरो ॿुधायो सिंधी सेरो ओ राणल मुंहिंजो अॻ में आऊं कयूं पई अचां राणल मुंहिंजो अॻ में आऊं कयूं पई अचां कीअं छा कयूं पिया याद हा उहो ई त गयो ता घोट मुंहिंजो अॻ में आऊं नचंदी अचां घोट मुंहिंजो अॻ में आऊं बाक़ी नचंदी विश्वास ॿुधायो अगारे अगारे चा पियो करे घोट मुंहिंजो अॻ में आऊं नचंदी अचां घोट मुंहिंजो अॻ में आऊं नचंदी अचां बस बस। ठीक है बस ठीक आहे एतिरो सही आहे बस हा एतिरो सही ॿियो आहे म्यूजिक हलो ठीकु आहे सिंधी में टेबल ईंदो अथव हा एक बुधायो। वीडियो विचार कहिड़ो ॿुधायां घणन जो बुधाए हा टे जो पुछोसि था टे आसान आहे थोड़ो मुश्किल भी हो जाए 7 जो न एॾो भी पको न आहे मुंहिंजी में 5 जो ॿुधाए हा छॾियो। 5 जो एक सिंधी पंजा में? हा सिंधी में ई हा एक पंजा पंज ॿ पंजा ॾह ॿ टे पंजा 15 4 पंजा 20 पंज पंजा 5 20 6 पंजा 30 बस बाक़ी 5 तव्हां ॿुधाए छॾियो न न मां ॿुधायां थो भले 6 पंजा 30 7 पंजा 35 8 5 5 टी थींदा न छप्पन जा टे थिया सही आहे हा। अॻिते छप्पन जा टे हा हा 6 पंजा 30 ऐं न 25 थींदा विश्वास छप्पन जा टे थींदा आहिनि भुलायो था तव्हां हा बाक़ी हो पर छप्पन जा टे ओके 6 पंजा 30 थींदा ठीकु आहे 6 पंजा 30 7 पंजा 35 8 पंजा 40 ना पंजा अरे, पंजा पंतालीह। 45 10 पंजा 50 अच्छा ओके बस, थी वियो तव्हां भुलायो पिया पहिरियां थियो थी वियो म्यूजिक कुछ आए वरी अच दी आगे
शेर ॿुधायो को शेर ज़ेबा गुल खे कैमरा में ॾिसी ज़रूरी थोड़ी हर शेर ज़ेबा गुल खे ॿुधायां ईअं ॿुधाए थो हा तव्हांजी हर वीडियो त ज़ेबा गुल लाइ हूंदी आहे हर वीडियो न हूंदी आहे कुझु न अलाही त तव्हांजी ज़ेबा वो गुल मुझे कंटेंट आने के लिए हाँ, त पोइ? तेरो ईंदो अथव सिंधी ना कॾहिं ॻाया ई न गानो गाना ईंदा न जी गाना ईंदा गानो गानो ॿुधायां सिंधी गानो उर्दू उर्दू पुराणो हुजे हाँ पुराणो को बि नओं पुराणो जेको बि तव्हांखे यादि हुजे पूरो गानो त सुर में ॻाइणो अथव ईअं न आ मां तूं अचे पूरो song ॻाइणो आहे? हा पूरो सॉन्ग पूरो सॉन्ग ॻाइणो आहे थोड़ी देर मतलब 2-3 सेकंड हाँ। 4-5 ओके ठीक आहे कि मासी मुरा जी एक्टिंग था करायूं मासी मोरा जी ला ओके हा एक ही एक्टिंग है तुझे पता नहीं के हा उहा ईंदी अथव या गानो ॿुधाईंदो गानो ॿुधाईंदो ओके गानो ॿुधायो ये टिपिकल अरबी गानो ना चौपी और टिपिकल typical। जगह हाँ कैसे बताएं क्यों तुझको चाहें यारा बता ना पाए बातें दिलों की देखो जो बाकी आंखें तुझे समझाएं तू जाने ना कंहिंखे कयो डेडिकेट बस ही गाय छड़ियो गानो डेडिकेशन के लाइ भी न ओके लास्ट अच्छा मूते जो प्यारे है ओके जी डिफिकल्ट जेको मुंहिंजो तार ॿई बि गॾु कंदो हा असांजे वारे इहो खां रूल मां आहे तयार जेको मां आहियां। कंदी आहियां ठीकु आहे तव्हां बि लास्ट में पंहिंजो कोई फैंस खे व्यूअर्स खे जेको मैसेज ॾियणु चाहियो उहो बि ॾेई था सघो पहिरियां तव्हां खां त करायूं न एक्टिंग वेक्टिंग मूंखे न ईंदी आहे हाँ छा हसीना शेख आर्टिस्ट जी हसीना शेख ओके ये मेरा भाई है अली ये सकर से आया हुआ है इसको टिकटॉक पे लाइक करो फॉलो करो बहुत अच्छी वीडियो बनता है ये हम कशिश टीवी पे भर रहे हैं ठीक है थी बिल्कुल ओके ओके जी हाणे मैसेज प्रोग्राम में कीअं लॻो तव्हांखे मज़ो आयो जी बिल्कुल आयो ॾाढो मज़ो आयो काफ़ी एंजॉय कयो मायूस थी छो था चओ पोइ ख़ुशि थी ॿुधायो न त मज़ो आयो असां ईअं ई चवंदा आहियूं एंडिंग में अलविदा जॾहिं असां कंदा आहियूं पोइ ईअं अलविदा मतिलबु थियो था न तॾहिं पोइ थोरो उदास थींदो आहे माण्हू अच्छा चलता हूँ सॉन्ग ॻाल्हि न अच्छा चलता हूँ दुआओं में यादि रखना हथनि ते मेहंदी त न आहे लॻल वो लॻंदो ओके सुठो लॻो हाँ तमामु सुठो लॻो अची मैसेज करे। तयारु कयो मैसेज हाँ पंहिंजे फैंस खे मैसेज मैसेज ॾियो हाँ मैसेज बि ॾींदासीं बस कॾहिं ॾींदासीं कल हाँ हाणे मैसेज इहो ई ॾींदुमि त जेके बि नेगेटिव कमेंट्स कंदा आहिनि सो सोचे सम्झी करे तव्हां टाइप कंदा कयो पंहिंजे मोबाइल में छो त तव्हां वटि ॿ चांस हूंदा आहिनि हिकिड़ो तव्हां कंहिंजी दिलि बि खटे सघो था तव्हां कंहिंजी दिलि बि ॾुखाए सघो था सो उहो तव्हांजे हथ में तव्हां कहिड़ो चॉइस कंदव तव्हांजो मां हिकु इस्लामिक वीडियो ठाहियो 2-3 ॾींहं पहिरियों उहो हाणे वञी करे वायरल थियो आहे त उनमें हिकिड़ो कंसेप्ट उहो मां पेश करणु पियो चाहियां उनमें इहो कि इस्लाम में 4 शादियों की इजाज़त मर्द के हवस के लिए नहीं बल्कि बेवा औरतों की हिफाजत के लिए दी गई है तो वो माहौल ही हो कि जंग जो माहौल हो उनमें जे औरत के मारण जी इजाज़त कोन हो जंग में कुराड़नि खे बि न आहे कुराड़ियुनि खे ॿारनि खे बि न आहे तो उहो कंसेप्ट इहो हो कि बाबा जेके हाणे बेवा औरतूं बचंदी उन्हनि जो छा थिए बिल्कुलु पोइ उनखे पंहिंजो हक़ निकाह में वठी पिया अचनि हाणे उनखे असांजा जेके माण्हू आहिनि अॼुकल्ह जॻो त ट्रेंड खणी अचनि इस्लाम में 4 शादियूं आहिनि त 4 कयो वो बेसहारा बेवा हाँ, जो बेवा। कोई न आहे यतीम आहे उनजे लाइ आहे न बिल्कुलु उन लाइ ईअं न तव्हांखे का वरी नज़र अची वई तव्हांजी पसंदि अची वई उन सां कयो वरी टी नज़र अची वई उन सां जंहिं कयो महिल असांजे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाइफ खे ॾिसो न हिकिड़ी शादी जेका हूंदसि जेका पसंदि हूंदी जेके बाक़ी जेके बि हूंदा सभु बेवा बिल्कुलु सभु जेतिरे बि शादियूं कयूं बिल्कुलु सभु इहो बेवा आहे बिल्कुलु लेकिन टिकटॉक ते इहा ॻाल्हि माण्हुनि खे सम्झणु ॾाढो डिफिकल्ट आहे ॾाढो डिफिकल्ट मूंखे मां त पहिरों दफ़ा एतिरा नेगेटिव कमेंट ॾिठा कोई चए थो मुफ्ती बन गया कोई चए ये वो फलानी ने दुपट्टा नहीं पहनी हुई है ये हाँ मां न माण्हू हर कंहिंजी छा आहे न अलॻि अलॻि पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे सभु पोइ अलॻि अलॻि सोचींदा आहिनि बिल्कुलु
ठीकु आहे एंड थी वियो आहे एंड थी वियो बसि इहो ई मैसेज की छा हुयो मैसेज इहो हो न निशा की गलत न वठो जो कंसेप्ट आहे त कॉन्सेप्ट पंहिंजो क्लियर कई पंहिंजी वीडियो जे बारे में त मुंहिंजी वीडियो जो मक़सदु इहो हुयो मूंखे नेगेटिव कमेंट्स न कयो हाणे नेगेटिव कमेंट हिन जो न कयो तव्हां शो ॾिसी करे ॻाल्हि concept सम्झी सम्झो वञो हां बिल्कुलु। सम्झो न चाहो न अगरि काई शइ ठाहे थो त तव्हांखे ख़बर न आहे जो कॉन्सेप्ट अगरि तव्हांखे सम्झ नथो अचे त तव्हां कोशिशि कयो सम्झ अचे अगरि सम्झ नथो अचे त तव्हां हुन ॻाल्हि खे छॾे ॾियो तव्हां उते वेही करे ग़लति ॻाल्हियूं करे तव्हां पंहिंजो पाण खे छो ग़लति था कयो हमेशह पॉज़िटिव रहो पॉज़िटिव सोच रखो पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिविटी आणींदव त तव्हांजी ज़िंदगी बि सुठी गुज़रंदी हमेशह ख़ुशि रहो पंहिंजनि जो ख़्यालु रखो अगरि कंहिंखे ख़ुशि नथा रखे सघो त हुनखे ॾुखायो बि न इनशाला नेक्स्ट वीक वरी मुलाक़ात थींदी नए महिमाननि सां मूंखे मुंहिंजी टीम खे इजाज़त ॾींदव इनशाला वरी मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़